दुख लॻो ॾूंगर भरियो, दुख लॻो खाणी भूं, मन को मोह, संजो कीअं न आसो। ही बम आहे, कॾहिं कॾहिं बम किरी पवंदा आहिनि, ओचितो जहाज़ किरी पियो, बम किरी पियो, पेन थी वेंदो आहे। ही लतीफ़ साईं चवे थो दुख लॻो ॾूंगर भरियो, माना जबल सड़ी वियो आहे। ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, ॾऊं लॻो ॾूंगर भरियो, भेनर खाणी भूं। अहिड़ो को वाह लॻो आहे, ॾऊं ॾाओ वाह, माना सिधो न। दुख लॻो ॾूंगर भरियो, भेनर खाणी भूं। अॼु दुनिया सॼी सड़ी वई, धरती तबाह थी वई, मुल्क तबाह थी विया, का शइ न रही। लतीफ़ जे दर्द जो जेको पैमानो आहे उहो यूनिवर्सल, मामूली न आहे। हींअर जेको ही दुख लॻो आहे माण्हू ते, जेको माण्हू बम लॻो आहे, जेको उहो हथरादू आहे, या असांजे हिन अमलनि जे हिकिड़े मुसलसिल हिकिड़े ग़लति कार्यनि जे नतीजे में थियो आहे, इहो हिकिड़ो बम आहे, इहो हानियो आहे। ऐं अहिड़ा जेके इलाही हाञा जेके आहिनि, अहिड़ा घणा जेके दुख आहिनि, उहे माण्हू अंदरि में पालियो थो वठे, सांझो थो वठे। ही ॿाहिरियां दुख दर्द सूर इहे त सम्झ में अचनि था, ॾिसण में अचनि था, अड़ा था मचनि, उहे कंहिंखे ॾिसण में कोन था अचनि। तव्हां भली करे आया सभई बाबू, दोस्त भेणूं भाइर धीअरूं पुट, ही सॼो जेको आहे लतीफ़ साईं जो जहाज़, ही लतीफ़ असांजी आस आहे, असांजी उमेद आहे, असांजी हीअ असांजी रोशनी आहे, ही सहारो आहे असांजो। उहो इल्मु आहे, उहो इल्मु बि तशरीफ़ नथो करे, उहो इल्मु ॾिए थो, हुनजे अखर अखर में इल्मु आहे, हुनजे लफ़्ज़ लफ़्ज़ में कहानियूं आहिनि, ऐं हुनजे बैतनि में दास्तान आहिनि। हुनजे बैतनि में लतीफ़ साईं त चवे त जंहिं सनासीअ सां जो गंदी ऐं गिराह, ही मयार पियो ॿुधाए माण्हुनि जा ज़िंदगी में मयार कहिड़ा आहिनि। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे जेको आहे सो माड़ियूं खपनि, महल खपनि, पंहिंजो पेट भरणो, ऐं ख़ुदिगर्ज़ सेल्फिश माण्हू आहे, जो दुनिया सां को वास्तो कोन्हे, जहान सां को वास्तो कोन्हे को, जीअं अखि चयो मुंहिंजे वजूद सां को वास्तो कोन्हे, की उन खां अलाह अञा अॻाऊं थियो। ही जेके माण्हू पंहिंजो पाण खे अलाह था सॾाइनि, अलाह चवराइनि था, या अलाह थियण था चाहिनि, या अलाह सां जेके गॾिया वेठा आहिनि, जेके डायरेक्ट जंहिंजी डायलॉग आहे उन्हनि जी, लतीफ़ साईं चवे थो त उन खां अलाह अञा अॻाऊं थियो। जेके माण्हू इहे पेट ते जेके फीणा था पढ़नि, गंदी ऐं गिराह, गंदी माना कपिड़ो, गिराह माना मानी, इहा आहे माण्हू जी बिसात, इहो आहे माण्हू जो गोल। बसि इन जे लाइ माण्हू उन जे लाइ जो दुनिया में अचे ऐं उहो कुझु करे वञे जेको अॻे कंहिं न कयो हो, लीको कढी वञे हिकिड़ो। हा यार, ही एडिसन आयो जंहिं अची बल्ब ठाहियो, असीं एडिसन खे अॼु बि सलाम था कयूं, शाबस हुजे हुनखे वेठा हुजूं। इहो हर माण्हू जो गोल इहो हुअणु खपे, न त बि घटि में घटि इहो आहे त हर माण्हू जेको आहे पंहिंजो पार्ट प्ले करे, जीअं तव्हांजो हर उज़वो जेको आहे, तव्हांजे वजूद जो, असांजे वजूद जो हर उज़वो पंहिंजो पंहिंजो फंक्शन पाण ई करे थो, इहो चवणो कोन थो।
मच्छर जेके तव्हांजे पेर में चक पाईंदो त तव्हांखे चवणो कोन पवंदो, तव्हांजे हथ खे पाणे तव्हांजो हथु पहुची वेंदो आहे। सिस्टम ठहियलु आहे उन्हनि जो। जेकॾहिं हिते मथे पुठियां का ख़ारिश थींदी त मुंहिंजो हथु पाणे पहुची वेंदो आहे ऐं उहो हुनखे जेको आहे ठीकु करे ईंदो हुनखे। इहो सिस्टम आहे। वी हैव नो एनी सिस्टम। असां सिस्टम न आहिनि। हुन करे असांजी जेका आहे समाज आहे असांजो उहो वञंदा शिकार सॼो डांव डोल थी वियो। उन करे उहो असांजे हाणे घरनि में जी बीमारियूं थियूं आहिनि, असांजा घर था टुटनि, उहो घरनि में झेड़ा शुरू थी विया हलिया। हे माण्हू माण्हू जो न रहियो, भॼ भॼां थी वई। हली केरु सुञाणे कोन थो, मुड़ुसु ज़ाल खे कोन थो सुञाणे, ज़ाल मुड़ुस खे कोन थी सुञाणे, औलाद बि कोन थो सुञाणे माउ खे, ऐं माउ बि औलाद खे कोन थी सुञाणे। छा एसि ताईं पहुची विया आहियूं असीं? उहे इल्मु केॾा विया, ही फज़ीलतूं केॾा वयूं, ही पोरिया केॾा विया। तव्हांखे ख़बर आहे ही तव्हांजा जेके वॾा आहिनि, जेके पोड़ा आहे, जेके हाणे अची वेठा आहिनि मरण कंदी ते, हीअ जेको हड़ी ॿधी वेठा आहिनि, स्टेशन ते वेठा आहिनि। आख़िरी स्टेशन आहे, जेॾी महिल रेलगाॾी आई खणी हुननि खे हली वेंदी। रहम करियो हिननि ते। हुननि तव्हां थोरी थोरी ॻाल्हि आउं हीअं थो करे, आउं ख़ुदिकशी थो करे, ऐं घर थो छॾियां, ऐं हीअं थो करियां, हुनखे थो मारियां, हिनखे थो मारियां, मूंखे हीउ खपे, हू खपे, हीउ खपे। ही तव्हां अहिड़े दौर में आहियो जो तव्हां वटि हर ॿार वटि अलॻि जेको आहे लैपटॉप आहे, मोबाइल आहे। असां ज़िंदगी में साइकिल न वठी सघिया। कॾहिं ही बत्ती जेका सुठी थींदी है उहो असीं न वठी सघिया। बिजली त हुई कोन, असां कखाउनि घरनि में रहियासीं सॼी ज़िंदगी। अज़बूं त हर को सहे थो। ज़िलतूं तव्हांजा वॾा किथे कमदार हूंदा, किथे मुंशी हूंदा, किथे हारी हूंदा, कुझु न कुझु हूंदा ज़रूरु। ऐं जे नौकरियूं कयूं उन्हनि खे ख़बर आहे त उन माण्हुनि सां कहिड़ो असरु थो थिए। ॿियो असां त पीरनि जूं नौकरियूं कयूं, वॾेरनि जूं जेके नौकरियूं कयूं, ग़ुलामियूं कयूं असां। ऐं जिन माण्हू जेके माण्हू आज़ादु ॼावा आहिनि, जिन खे शहरी माहौल मिलियो आहे, असां ॾियारियुनि में पलियासीं। हींअर ई मालातियूं ठहनि थियूं, बीमार मालातियूं ठहनि थियूं, ऐं जेको प्लाट जेके असांजा आहिनि उहे किरोड़नि जा आहिनि, किरोड़पति थी विया आहिनि। हीअं सभई असीं माण्हू जेके मिसकिन माण्हू या किरोड़पति आहिनि। पोइ किरोड़ जेके आहिनि उनखे फबनि था अलाए नथा फबनि, खाइनि था अलाए नथा खाइनि, ख़बर न आहे। पर प्लाट इहो जेको आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ सभु मुंहिंजो आहे, ॿिए जो कुझु कोन्हे। ऐं उन जहिड़े में उन छिकछिका में वक़्तु गुज़री थो वञे, रेलगाॾी हली थी वञे, पैसो अचे थो कोन थो अचे, कंहिंजे कमु कोन थो अचे पैसो, सिर्फ़ु माण्हू खे वेड़ाईंदो आहे। हीउ जेको हिर्स आहे, हवस आहे, अञा बि हिकिड़ो ख़राबु लफ़्ज़ इस्तेमालु कयां, हीउ हिकिड़ो अञा हिकिड़ो जुनून आहे, वहर आहे हिकिड़े क़िस्म जो। इन खां बचो। जेकॾहिं तव्हीं चाहियो था जेको आहे तव्हां हिते मूंखे मोह ॾेई सघो था, छो तव्हां वटि लतीफ़ आहे ऐं तव्हां वटि क़ुर आहे, तव्हां ऐं ज़रूरी न आहे त सॼो क़ुर तव्हां घोटे पी छॾियो। हिकिड़ी आयत तव्हां सम्झी वठो। जेकॾहिं हिकिड़ी आयत बि तव्हां क़ुर जी सम्झी विया, तव्हांजे अंदरि में हली वई, हीअ तव्हांजी ज़िंदगी जेका आहे, हीअ तव्हांजी जेका काया आहे तव्हांजी, उहा तब्दील थी। ऐं हींअर असीं सभई माण्हू जंहिं कर्ब बला मां असीं गुज़रूं पिया, जंहिं अज़तनि मां गुज़रूं पिया, इन्हनि खे संजीदगी सां ॾिसो। हींअर इहो नुक़सानु न आहे जे बीमारियूं अलाए केतिरियूं आयूं, अलाए केतिरियूं विच में पइजी वियूं, केतिरियूं ख़तमु थी वियूं। हीअ वॾे खां वॾी जेका बीमारी आहे, जेका उहा आइसोलेशन जी आहे, उहा बेरुखी जी आहे, उहा नफ़रतुनि जी आहे। हीअ माण्हू खे पेट में ख़राबो थींदो आहे, माण्हू घणो खाई वेंदो आहे, माण्हू हाज़मो ख़राबु थी वेंदो आहे, चवंदा हुआ जो पेट सही न आहे, उहो माण्हू छा कंदो, उल्टी कंदो आहे माण्हू। हीउ जेको मथो आहे,
इन में तमामु अलाए छा छा माण्हू खाई थो वञे, अलाए छा छा भरियो पियो आहे, अलाए छा छा माण्हू अखियुनि जे वसीले विझे, छा छा विझे थो, कननि जी वसीले अलाए छा छा थो वञे असांजे हिन जेको आहे वजूद में वञे। हीअ मथो जेको असांजो भरियो पियो आहे त उहो फाटे थो, त कंहिंसां ॻाल्हि ई कोन था कनि। हाणे ज़ाल विड़े उनजी दाह कंहिंखे ॾिजे, पुटु बेवफ़ाई करे उनजी दाह कंहिंखे ॾिजे, पीउ भाॼो थी पए उनजी दाह कंहिंखे ॾिजे। उनजे लाइ त आशिक़ खपनि, उनजे लाइ उहो औलाद खपे, उनजे लाइ जेको चवे जी बाबा तूं सही आहे। अॻे छा थींदो, थी सघे थो तव्हांजी नज़र में ग़ैर उसूली ॻाल्हियूं हुजनि, ॼठियूं ॻाल्हियूं हुजनि, हीअ रिश्ते जे तक़दुस जी ॻाल्हि आहे। पीउ कावड़जी ईंदो, वॾेरे जूं छिड़बूं खाई जॾहिं ईंदो, घर ईंदो त हाणे उहो कावड़ कीअं कढंदो। ॾाॾी घर आयो, जेको ईंदो साम्हूं जेको आहे सो पुटु अची वियो हलियो, कावड़ियो ईंदो, पुट ते लठ हूंदी, पादर हूंदो, मुक हूंदी, धक हूंदी, ठा 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 ठा, माना एसिताणी पियो हणंदो जेसिताणी वञी थके, तेसिताणी पियो जेको आहे सो उनखे जेको आहे सो उन खां पोइ उहो जेको आहे सो चवंदो बाबा खुटी पिए, की बाबा खुटी थकी पिए छा, पोइ उछगार ॾेई हुनखे भाकर पाईंदो, हुनखे चए अबा तोखे नथो हणां, पंहिंजो पाण खे थो हणां। तो असुल ॻाल्हि इहा आहे जेसिताणी असीं पंहिंजो ईअं नथा सम्झूं, असीं पंहिंजो पाण नथा सम्झूं, तेसिताणी जेका सुस्ती आहे, हीअ जेका काहिली आहे, इहा असांखे तबाह करे छॾी। हाणे ही राति जिते छॾियोसीं ख़ुदा जो इंटरव्यू, उहो पढ़ंदासीं, छो उहो असांजे सोसाइटी जो अहम मसइलो, क्रॉनिक मसइला आहिनि असांजे सोसाइटी जा, जिन खे असीं छॾींदा था अचूं। साईं कलाम ॿुधायो, साईं सलाद ॿुधायो, दुरूद ॿुधायो, फलाणी कहाणी ॿुधायो, किसा ॿुधायो, असीं किसनि ते हिरी विया आहियूं। असीं जेके हक़ीक़तूं जे ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं, असीं क़ुर ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। लतीफ़ जॾहिं तव्हां सम्झो था न, तव्हां न ॿुधंदव तव्हां लतीफ़ खे, छो त लतीफ़ जेको आहे त उहो तव्हांखे निंड मां जाॻाए थो। लतीफ़ तव्हांखे कूड़ ॻाल्हाइणु कोन ॾींदो, लतीफ़ तव्हांखे ठगी करणु कोन ॾींदो, लतीफ़ तव्हांखे बदमाशी करणु कोन ॾींदो तव्हांखे। लतीफ़ तव्हांखे हिन चालू समाज में हीउ जेको आहे जोटू जेको समाज आहे, हीउ जुगाड़ी, इन में तव्हांखे जीअण न ॾींदो तव्हांखे। यू विल हैव टू चेंज यूअर सेल्फ। सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे तब्दील कयो। लतीफ़ साईं ससी में जेको हिन माण्हू मुख़्तलिफ़ जेके सुर, उनमें हुन पंहिंजो पाण खे पोइ खोयो हुन पंहिंजो पाण खे। हाणे फर्ज़ जी ताक़त जो इज़हार ई माण्हू कीअं थो करे, चए थो सती तुंहिंजे सत में ॻाल्हि घिरजे गच। असीं सभई माण्हू दावाऊं करियूं था, ऐं सभई माण्हू पंहिंजो पाण खे ई सही सम्झंदा, आउं ईअं थो करियां, आउं ईअं थो कयां, मूं हीअं कयो। हीअ लतीफ़ ॻाल्हाए थो पेटनि में, असां सां ॻाल्हाए थो, ज़माने सां ॻाल्हाए थो, ख़ुदा सां ॻाल्हाए थो, मुलनि सां ॻाल्हाए थो, पीरनि सां ॻाल्हाए थो, साहिब सभिनी सां ॻाल्हाए थो। हीअ सती सां ॻाल्हाए थो, जेका चवे थी आउं सती आहियां। चए सती ॻाल्हि ॿुध, चए सती तुंहिंजे सत में ॻाल्हि घुरिजे गच, वधियो चीरियो चिचरियो पर में उभी पच। इहे छा आहिनि, इहे अज़तूं आहिनि, इहे ज़िलतूं आहिनि, इहे बर्दाश्त करणियूं थियूं पवनि। चई वधियो, चई रुगो ॻाल्हि करणु सभु कुझु न आहे। चई वधियो चीरियो चिचरियो पर में उभी पच, पंहिंजे मुंहुं पर में अकेले सिरी सही, कंहिंखे न ॿुधाए, कंहिंखे ख़बर ई न पवे। चई साण अमानत अच, ॿारवी सां ॻाल्हाए पियो, तव्हीं ॿारवियूं न आहियो, की साइदात ॿारवी आहे, असीं ॿारवी न आहियूं। ॿारवी त कटर ऑफ लतीफ़, हुन में थी सघे थो पाण बि हुजे। महिरबानी।
हाँ असी मारवी जी तारीफ़ था करूँ। मारवी जगह सवा कि सगारी माई हुई जंगल महलातन में अचे थी उते वो मरो नथी थे उते मारी खां डिजे नथी। जॾहिं मक़सद छा हो सरकार सगोरी जो वो चवे तू छा कंदे दारी जा मारी जा हीला करी हज़ार चई तरी मोरन वार ता तेल तरी लाया उमर सुमरो चवे थो तेल लाए तरी ते हार सिंगार कर चरी नथी तो के जंगल में वठी आयो आहियां कि मला तुंहिंजी तूं राणी थींदी तूं करी छा पई तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा। जी हींअर हिते माधी परस जिते पहुता आहिनि बाबा हेॾी तरक़ी थी वई आहे हीअ हेॾा माण्हू ख़ुशि आहिनि हेॾी आयाशी लॻी पई आहे कि लतीफ़ त पोइ या त पोइ हिते बीठो आहे या लतीफ़ वटि तरक़ी ॿी आहे तव्हां वटि तरक़ी ॿी आहे तव्हां तरक़ी तिरकी वई आहे तरक़ी त असली ही हुई। तरक़ी जेकॾहिं तव्हांजे इज़त जी न आहे तरक़ी जेकॾहिं तव्हांजी ज़ात जी न आहे तरक़ी जेकॾहिं तव्हांजे अंदरि जी न आहे त पोइ ही तव्हांजी कहिड़ी तरक़ी आहे। जेकॾहिं तव्हीं चओ था पालकियुनि में पलिजो था त पालकियुनि में त कुता बि पलिजनि था रही सम्झ। जेकॾहिं चओ था त गाॾियुनि ते चढ़िया वेठा आहियो त गाॾियुनि में केरु वेठा आहिनि गाॾियुनि में ॿिलियूं वेठियूं आहिनि सभु न आहे मयार हीअ जेको नथी जेसिताईं इहो मयार तव्हां क्रिएट न कंदो तेसिताईं तव्हां खां ॾोह तेसिताईं तव्हांखे रिश्ते जे तक़दुस जी ख़बर कान पवंदी तेसिताईं तव्हां हिन शकनि में वहमनि में इन अज़तनि जे ज़हर में तव्हां गुज़ारींदो। जेकॾहिं तव्हीं चाहियो था त तव्हां इन अज़तनि जे इन ज़हर मथां निकिरो इन कर्ब मथां गुज़रो त ॻाल्हाए विझो उल्टी करे विझो। जेकॾहिं केरु कंहिंसां नथो ठहे कि चारि ॻाल्हियूं आहिनि त बाबा तुंहिंजी हीअ ॻाल्हि असांखे नथी वणे महिरबानी कर असां सां न ईंदो कर। असीं छा था करियूं असीं ॻाल्हि त असीं करियूं था मुनाफ़िक़तूं था करियूं असीं मुनाफ़िक़तूं था करियूं असीं पोइ उनखे मफ़ामतूं चऊं था पोइ उन ते असीं एडजस्टमेंट था चऊं उनखे मसलत था चऊं पोइ उनखे मजबूरी था चऊं अलाए केतिरा केतिरा असीं नाला था ॾियूं उन्हनि खे। पर असीं चऊं था जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजी ॿेड़ी ॿुॾण वारी आहे ॿुॾे पई टाइटानिक में चढ़ी वियासीं टाइटानिक में जॾहिं चढ़ी विया हुया त उन खां पोइ ॿियो अञा तव्हांखे कहिड़ो आसिरो आहे उन में उहो जंहिंमहिल छोकिरो जंहिंमहिल वञे थो जंहिंमहिल ऐं छोकिरी जेको आहे सो हुनजो हथु कढे थी उहो रोए बि थी हुनखे तकलीफ़ बि ॾाढी आहे पर पोइ हुनखे छॾे थी ॾे आउं सम्झां उहा जेका पोड़ी थी गुज़ारे भई आउं सम्झां थो त असांजी का छोकिरी हुजे हा हिते असांजे हिन मिटी खे ईअं कोन करे हा उहा हली वञे हा हुन सां गॾु असां वटि ईअं थींदो आहे छो त असां वटि मायूं ॻिचीअ में जंड विझी ख़ुदिकेशियूं कंदियूं आहिनि। मायुनि जे सग जी मर्दनि खे कल ई कान्हे का हींअर त ॾाढो सवलो थी पियो माण्हू जे हथ में आहे हुकूमतूं बीमारियुनि थियूं महांगियूं महांगायूं बीमारियुनि थियूं माण्हू जाराया बीमारियुनि था ऐं पर माण्हू पंहिंजो पाण जेकॾहिं मरणु चाहे त इहा ॾुखी ॻाल्हि न आहे माण्हू ऐं माण्हू असुल ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू बेदिलियो थिए थो जॾहिं माण्हू मायूस थिए थो। पर मूं ॻाल्हि पई कई त हीअ सिंध जी जेका औरत आहे उनजो कल्चर छा आहे हुनजो जॾहिं हुनजा मुड़ुस हुनजा मारिजी वेंदा हुआ उन खां पोइ हू छा कंदियूं हर वक़्तु पर उन सती खां अॻु में पंहिंजे बचनि खे पंहिंजे ॿारनि खे मारींदियूं हुयूं जेके ॾिसंदियूं हुयूं त क़ैद थी वेंदा हलिया दुश्मननि जे वर चढ़ी वेंदा हलिया अलाए हुननि सां कहिड़ियूं अकूबतूं थींदियूं मर्दा न मर्दातूं मारीनि पियूं हुनखे ॻाल्हि मरण जी न हुई ॻाल्हि हुननि जे ज़िंदगी जी हुई हुननि जे जेका सो हुन जेका हयाती जेका आहे उनजी हुई उनजे किरदार जी ॻाल्हि हुई उहो किरदारु कीअं ठहंदो उहो किरदारु ईअं ठहंदो त सती तुंहिंजे सत में चईं वधियो चीरियो चिचरियो परमियो बि पच चईं साण अमानत अच त थिए समानी साणे हल हाणे माना खे लथी पियो चए त तोखे जॾहिं साणे में वञिणो आहे जेकॾहिं तोखे सुभाणे माना सुभाणे जेको नओं समाज जेको अॾिबो जेको तव्हां अॾींदव केरु कोन अॾींदो जेके तव्हीं सम्झो था तव्हांखे उहो नओं समाज ॿियो केरु अॾे ॾींदो त ॿियो केरु तव्हांखे अॾे कोन ॾींदो।
खे हलिणो आहे त वञो पिया, ऐं जेके विया हलियासीं त विया हलिया, उहे त पंहिंजो वारो वॼाए विया हलिया। तव्हां उन्हनि खे तव्हां छा कंदव? उन्हनि खे तारीफ़ूं कंदव उन्हनि जे मथ में, त या उन्हनि जे लाइ वेही विढ़ंदो, हिक ॿिए खे वेही कोहंदो, वेही हिक ॿिए खे मारींदो, वेही हिक ॿिए खे सभिनी खे सलाम करे छॾियो। जेको नथो वणे तव्हांखे हुन खां बूथ फेरे छॾियो। पर ॻाल्हि छाजी आहे? ॻाल्हि अॼु जी आहे चई झांकी सत्यन थी। हाणे मिली वियो हुनखे, फ़िल्सफ़ो मिली वियो हुनखे ज़िंदगी जो। हुनखे ख़बर ज़िंदगी है, ज़िंदगी इज़्ज़त, मोहब्बत ही, इश्क ही, प्यार ही, रिश्ता, ये सब शयूं पोइ वञनि। पहिरीं एतिराम आहे, पहिरीं एतिराम आहे आदमियत। हीउ क़ुर जो जेको सर जंहिंखे चइजे, वॾे खां वॾी, आसमान खां बि वॾी जेका आयत आहे उहा इहा ई आहे, लक़द करमना बनी आदम। असां इंसान खे, आदम जे बचे खे, बनी आदम, आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे। ऐं जेको इज़त लाइक़ु बेइज़त केरु कंदो? ई सामी सॼो ॾींहुं रुॻो जेकी ॻाल्हि ख़बरूं थो लिखे, उन में रुॻो ॾेजारे थो, हिते हेतिरा जेको आहे सो हिते माण्हू मारिजी विया हुआ, हेतिरा ज़ख़्मी थी विया हुआ, ऐं हिते फलाणे ॻोठ में, माना ॻाल्हियूं ईअं ॼण त कोई अफ़साना हुजनि, की कहाणियूं हुजनि, की पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुजे। पर इहे ॻाल्हियूं माना अॼु जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। अॼु त एतिरा हिन मौत ॾेखारिया, ॿुधाया, हीअ कहिड़ी थड़ी थी वञे थी, सॼो जहान घुमी थी अचे। अलाए साई पाण खे नेटवर्क ॾियारी। बाक़ी अॼोकी जेको आहे पंहिंजो प्रोग्राम जे डायरेक्टर जेको आहे सो मुंहिंजी न्याणी मुसरत हुई, जंहिं असांखे चांहि बि पियारी। इहा बि जेको आहे सो ॾुखनि जी साथी आहे, सॼी ज़िंदगी गॾु कई आहे, अञा ताईं बि जेको आहे सो हुन ॾुखनि जे दरिया में पई थी लुड़े, छो त गॾु आहियूं। हाणे मारवी जा कुझु बैत था पढ़ूं, जंहिंमें लतीफ़ साईं ॿुधाए थो त सत छा थींदो आहे, सती छा थींदी आहे, मलीर छा थींदो आहे, मारू छा थींदा आहिनि, पखा छा थींदा आहिनि, पवार छा थींदा आहिनि, हितां जूं महिलातूं मारियूं छा थींदियूं आहिनि, हितां जा हुकुमरान छा थींदा आहिनि। सम्झी वई सभु कुझु। उहो हिकिड़ी ॻाल्हि में सम्झी वई त साण अमानत अच, अलबसी अमानत, अमानतूं आहिनि, हुनखे पाणी ज़रूरु ॾिबो, ॿारनि खे बि पढ़ाइबो, वणनि खे बि पाणी ॾिबो, न त मीरल वारी ॻाल्हि तोखे यादि हुजे। झांकी सचुन सील, जेसि ताईं जेको आहे सो सत्यन खे सील, जेसीं हुनखे सघ आहे, जेसीं हुनखे पावर, तव्हां कीअं न वेंदुसि कोट। माना हुन मतिलबु ॿाहिरि सचियूं हुजनि ज़रूरु, भला फर्ज़ु करियो केर बि न वञी बचे त हू केॾांहुं वञे, समाज में त रहणो आहे। महिलात में आहे हिकिड़े पासे, ॿिए पासे पखो आहे, पखे वारा तॾहिं शर्त थी वञे झांकुर सत्यन सील। अकेली जूं दावाऊं तूं कंदी रही आहे, पर हाणे ॿियनि खे बि गॾाए थी पंहिंजो पाण सां। अकेले सिर कुझु बि न थी सघंदो, तनज़ीम न थी, तनज़ीम जे लाइ ज़रूरी आहे त इहे सभई जेके सिहतमंद उज़वा उहे पाण में गॾिजणु खपनि। इहे जेके सिहतमंद जेके ऑर्गन्स आहिनि इहे पाण में गॾिजणु खपनि। सुठो कंपाउंड तॾहिं ठहंदो जॾहिं सुठा अंसर जेके आहिनि पाण में गॾु। हीअ साइंस जी माना इल्मु आहे, इहो असांजो प्राइमरी में पढ़ी आयासीं। पोइ इहो क़ुर बि इहा ई ॻाल्हि थो करे, लतीफ़ बि उहा ई ॻाल्हि थो करे।
ऐं जेको माण्हू साइंस खे नथो मञे त उहो पोइ जेको आहे जानवर ऐं माण्हू में को फ़र्क़ु आहे कोन। साइंस जी माना इहा ई आहे जो जेको आहे वण मथां कुर्सी थो ठाहे। उहो काठ कुटो कुर्सी त कोन ठाहींदो न, काठ कुटो त हुनखे खाईंदो हुनखे। माण्हू त मां महलातूं ठाहींदो हुन वण मथां। इहो ई फ़र्क़ु आहे जेकर माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे। मारी थी चए सिप। हाणे इल्मु थो सेखारे असांखे। हाणे असांखे ॾस थो ॾिए हिकिड़ो, चए थो वञो समुंडनि में वञो ऐं समुंडनि जे तरे में वञो, ॾिसो हुते सिप वेठी आहे। वेठी आहे पर उते आहे पाणी में वेठी आहे, चौधारी पाणी अथसि, बसि अंदरि पाणी कोन अथसि। अंदरि उनखे जेको आहे सो बचियो आहे। उनखे मींहं जो पाणी खपे, अबर जो पाणी, उभ जो, आसमान जो पाणी खपे, पाक पाणी खपे, पलुर जो पाणी खपे। सिप समुंड ऐं सप जे लतीफ़ थो चए। कबीर बि इहा ई ॻाल्हि कई। नीर जंहिंजे नदी में पई आहे, जंहिं समुंड में पई आहे, उनजो नीर नथी पिए, की ॿाड़ो पिए न बिपुड़ी। जेका बिपुड़ी आहे, सिपी जो वरी ॿियो नालो अथसि हुनखे बिपुड़ी। वाह 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 लतीफ़ साईं तुंहिंजी ॿोली जो ठाहिण। की ॿाड़ो न पिए बिपुड़ी। और जेका बिपुड़ी आहे माना उहा जेका सील वारी आहे, जेका सत वारी जेका आहे, उहा जेका सघारी जेका आहे, उहा जेका सची आहे, उहा ॿाड़ो न पीअंदी। भले पाणी में रहे, भले सॼो समाज तव्हांजो ज़हर थी वञे, सॼो समाज तव्हांजो खारो पाणी थी वञे। हीअ साजदा जी ॿार बि आहे, उहा जेका आहे समाज। इहो लतीफ़ किरदारु ठाहियो आहे। किरदारु हाणे अमल में अचिणो आहे, तव्हांखे किरदारु अमल में आणणो आहे। उनजी उमिरि जी का बि जेको आहे पोइ फ़ौज में उहो वेंदो जेको 15 सालनि जो 18 सालनि जो हूंदो। असांजो फ़ौजी 100 साल जो बि थींदो। हर को पंहिंजो पंहिंजो कमु कंदो न। पर स्टाफ पार्टी जो जेकॾहिं हुजे सिपाही जेकॾहिं फ़ौज जो, त उनखे छा चवंदासीं, बाबा हीउ ॻाल्हाए नथो सघे, हिनखे कढो। हथियार वेठो हुजे, इशारा वेठो ॾे, असीं वेठा लिखंदासीं, हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पियो करे। जीअं हू अबर आसिरे, जंहिंजी उहो आसमान जे आसिरे आहे, मतिलबु मींहं जे आसिरे। उहो मींहुं बि समुंड मां थो वञे, पोइ आसमान तां थी जॾहिं अचे थो तॾहिं मिठो थी थो वञे। वाटर साइकिल ऑफ लाइफ, वाटर साइकिल ऑफ रेन। कीअं ही जेको आहे सो नेचर खे ऐं जेको आहे सो समाज खे ई माण्हू ॻंढे थो। इहो हिन माण्हू जो कमु आहे। चई जा कीअं सटियमि सील, तव्हां कीअं न वेंदसि कोट में। चई सिप, चई सिप समुंड ऐं सप जे नदी पिए न नीर। चई जीअं हू अबर आसिरे, तीअं मूं। चई हू अबर जे आसिरे आहे, ऐं मारुनि जे आसिरे आहे, पवारनि जे आसिरे आहे। इहो आहे लतीफ़ जो रोमांस, इहो आहे लतीफ़ जो फ़िल्सफ़ो। इहे आहिनि लतीफ़ जा रिश्ता, रिश्तनि जो जेको तक़दुस जेको आहे असां तबाह करे छॾियो आहे, पामाल करे छॾियो। उहे जेके मोहबतूं जेके हुयूं वतन जूं, जेके मारुनि जूं, पवारनि जूं, झांगियुनि जूं, झंगारनि जूं, उहे सभु ख़तमु करे छॾियो। ॾिसो त सही, लतीफ़ थो चवे जीअं हू अबर आसिरे। जीअं केरु हू केरु सिपूं। सिप खे ख़बर पवंदी हेठि वेठी तरे में, पहिरीं सिप खे ख़बर पवंदी मींहं थो वसे। जुड़ थींदो निकिरी जी ॿाहिरि, समुंड थधो थी वेंदो जो सम्झी वेंदी मींहं थो वसे। जेकर समुंड गरम आहे सम्झी वेंदी हलो न, जुड़ आहे कोन। जुड़ हुजे त समुंड ही नेचर आहे। ते जीअं हू अबर आसिरे, तीअं मूं मन मलीर। के खार पीए खीर। हीउ ॾिसो नी, आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी जो जेको लतीफ़ वटि कॉन्सेप्ट आहे, केॾो क्लियर ऐं दिस इज़ यूनिवर्सल।
तव्हीं घर खां शुरू करियो भले हिनखे, सॼी दुनिया ताईं खणी वञो, जो फर्मो ठाहियो, जो मॉडल ठाहियो, माण्हू हैरान थी वेंदा आहिनि। पर शर्त इहो आहे उहो फर्मो तालिब कची खे इब्राहिम हैदरी में ठाहिणो पवंदो। इब्राहिम हैदरी में इनकलाब न आयो त माना दुनिया में इनकलाब। ए भाउ, मोहम्मद अली शाह खे सम्झाए पहिरीं जेको आहे हैदरी में इनकलाब आहे, पोइ सॼी सिंध में इनकलाब अची वेंदो। हैदरी खे छॾे तव्हीं कहिड़ो सिंध आहे, कहिड़ो तव्हांजो पाकिस्तान आहे, तव्हांजो कहिड़ी तव्हांजी दुनिया आहे। हर कंहिं माण्हू जी दुनिया जो घर आहे। घर सही न हूंदो उहो माण्हू कुझु न करे सघंदो। जेको माण्हू पंहिंजो घर नथो बचाए सघे, जेको माण्हू बचा नथो बचाए सघे, उन माण्हू खे त जीअण जो हक़ु कोन्हे। उहो माण्हू कहिड़ी पॉलिटिक्स कंदो, उहो कहिड़ो सोशल थींदो उहो माण्हू। उहो त ॿकरी वागे पाए में ॿधो पियो हूंदो, जेकॾहिं घर आयो बि सही। उन्हनि इहा ॻाल्हि कईसीं त असीं जेके माण्हू हिक ॿिए जी जेको नफ़रतूं पाले वेठा आहियूं, उन्हनि मंझां पंहिंजो पाण खे आज़ादु करिणो पवंदो। असीं जेके क़ैद करे वेठा आहियूं पंहिंजो पाण खे ख़्वाहिशनि में, नंढड़ियुनि नंढड़ियुनि ख़्वाहिशनि में, ख़ुशमनि में असीं पंहिंजो पाण खे क़ैद करे वेठा आहियूं। आज़ादु करियो पंहिंजो पाण खे। ॾिसो थी ज़िंदगी केॾी ख़ूबसूरत आहे, केॾी ॻाल्हायो, पंहिंजो पाण सां बि ॻाल्हायो। वरी ग़लति कमु कंदा तव्हांखे उज़वा बि छॾे वञनि। ग़लति शयूं खाईंदा पीअंदा त उज़वा तव्हांजा सूर कंदा। तीअं रिश्ता बि ईअं आहिनि, औलाद बि ईअं आहे। जेकर औलाद खे निभाईंदो उहो तव्हांखे छॾे वेंदो या तव्हांखे कढी छॾींदो। ॿियो छा थींदो? हिकिड़ो हिकिड़ो थी कणो कणो थी वेंदो। पोइ इहो बैत पिया पढ़ंदा, कणा मंझि करार हुआ हिकांदा संग में, कणा मंझि करार हुआ हिकांदा संग में, कि गाहे गाह फराक जे किया धारूं धा। केरु ॼाणे ॿिया, केरु मिलंदो कदसि, कि न ॼाणा ॿिया। लतीफ़ चए थो ख़बर ई कान्हे, वरी मिलंदासीं छा? छो था छॾियो हिक ॿिए खे? ही हेॾी उठ जहिड़ी आफ़त जहिड़ी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे, हाणे जॾहिं ज़िंदगी सुठी थी आहे, हाणे जॾहिं ज़िंदगी सवली थी आहे, हाणे जॾहिं तव्हांजा बच्चा ही अंग्रेज़ी स्कूल में पढ़नि था, हाणे तव्हां बंगलनि में रहण जहिड़ा थी विया आहियो, जॾहिं तव्हां हाणे था छॾियो ॾुखनि सुखनि जा साथी। लतीफ़ साईं छा थो चवे? हीउ रुॻो मूंखे कोन थो चवे, रुॻो मुंहिंजे औलाद खे कोन थो चवे। छिज ब कतार वियो ई सॼी राति जेका पाण पाण वेंदासीं। अॼु तव्हां ॾिठो न फेसबुक ते मुंहिंजा फोटू रखी छॾिया आहिनि, गौस पीरदार ते बि फोटू रखी छॾियो। फोटू त मोए माण्हू जो रखिबो आहे, ईअं फोटू रखणु थियनि त माना जा जा हुई जीअरी विरकी न वेठी। पोइ तव्हांखे बि ख़बर पइजी वई आहे थी वञे पई। आउं त अञा ॿ टे घड़ियूं जीअण थो चाहियां तव्हां सां गॾु। पोइ वरी असांजो यार आहे मुंहिंजो, असांजा महबूब आहिनि सभई, असद मंगणार, उन बि कसीदो लिखी छॾियो। तराए बाबा मूं कहिड़ो तव्हांजो ॾोह कयो? ऐं जहिड़े माण्हू जी महिरबानी करे कॾहिं बि तारीफ़ न कयो, छो त माण्हू खरे जी मुंदी कान्हे का। सेकंड लॻे थो, सेकंड घड़ी लॻे थी। माण्हू ठहे ॾुखियो थो, अब्दुला ॾुखियो ठहंदो, अंब लाइ केतिरा ठही वेंदा। मारी छा थी चए थी? खावर पीअनि खीर, असीं तॾहिं ख़ुशि थींदासीं। मुंहिंजा मारू तॾहिं ख़ुशि थींदा। मारवी थी चवे जॾहिं तुंहिंजा कोट टुटंदा, जॾहिं तुंहिंजा ई क़ैद किरंदा, जॾहिं तुंहिंजा ईअं ई खीर उनजा मंझा ई ऊंधा हूंदा मुंहिंजे माइटनि जा। चई खावर पीअनि खीर जे अमानत उच वञे, छो त हुते नियापो कहिड़ो उमानियो, लतीफ़ ॾस कहिड़ो ॾिनो। चई साण अमानत अच। भाई ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं सम्झी थी त तोमें को सत आहे, तोमें का सघ आहे, तोमें का ताक़त आहे, त साण अमानत अच। त थिए समानी साणेअ में। जेकॾहिं साणे में हिन दुनिया में जेकॾहिं तोखे का इज़त खपे, जेकॾहिं तोखे समान खपे, तोखे मान खपे, जेकॾहिं आदर खपे, जेकॾहिं तोखे
जेकर तोखे शान खपे थो त पोइ अमानत जॻाया तो वटि आहे या इज़त बचाए अच या ॻाल्हि बचाए अच। इहो आदर्श इनकलाब अचे न अचे ख़ैर अची वेंदो हिकिड़े ॾींहुं, पर इहो ईमान, इहो आदर्श जेको आहे इहो बचाए अच। लतीफ़ साईं चवे थो सभु सिप समुंड ऐं सप जी चए अबर आसारोस चए समुंडनि में सप जे हुनखे ख़बर आहे मूंखे हीउ ॿाड़ो पाणी पीअणो, हिन दरिया में रहे थी, हीउ सॼो दरिया ज़हर जी वियो आहे, सॼो दरिया सॼी दुनिया सभु दरिया कोको तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी वियो आतशी ओड़ा ते तालिबनि थिया मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं। हाणे जेसीं उहे मकड़ियूं मोड़े चाढ़ीनि तेसीं त उहे गोता पिया खाईंदा तेसिताईं। चई ॿाड़ो पीए न बिपुड़ी, चई हीउ हिकिड़ो दिस इज़ नेचर, ही सिपी जी नेचर। ऐं जेके सुठा माण्हू उन्हनि जी नेचर इहा आहे। ॿाड़ो पाणी माण्हू पीअनि था, चिलड़े में चक हणे वेठा आहिनि तमामु घणा माण्हू, पर को माण्हू ॿाड़ो पाणी नथो पीए। जेको को माण्हू जेको पाणी नथो पीए सो ई माण्हू मोतीअ दाणो, जेको माण्हू कोन अघाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को माण्हू पंहिंजे अघाणो। मुंशी यादि अची वियो हलियो, हर को माण्हू अघाणो आहे, हर कंहिं माण्हू जो अघु थियो आहे। हींअर बि हर को माण्हू दिलि आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हियां, इहो असीं था चऊं। ही माण्हू पंहिंजो पाण खे खणियो बीठा आहिनि, पंहिंजो हथनि ते वाटे ते खणियो बीठा आहिनि, चौवाटे। लतीफ़ चए थो ॿाड़ो पीए न बिपुड़ी, ॻाल्हि त मारवी जी पियो करे न, पंहिंजी ॻाल्हि पियो करे, असांजी ॻाल्हि पियो करे, कंहिंजी ॻाल्हि पियो करे। अॼु जो असांजूं छोकिरियूं मारवियूं छो नथी पवनि? इहो ई लतीफ़ जो मक़सदु आहे, इहो ई असांजो मक़सदु आहे। ॿियो इन खां वधीक ॿियो हिन जी लुधनी माना कहिड़ी थींदी? साईं तव्हांखे हिन जी लुधनी कहिड़ी लुधनी माना? इहा लुधनी माना जे अॼु जूं न्याणियूं असांजूं धीअरूं असांजूं मारवियूं थी ॾेखारियूं। हा मुंहिंजी धीउ जो नालो मारवी आहे, उहा मारवी आहे, पोरियो करे थी, खाए थी, बचो पाले थी, पंहिंजो घर हलाए थी। सभु मुंहिंजूं न्याणियूं पुट सभु मज़ूर आहिनि, पोरियो कर। असुल ॻाल्हि आहे त मारवी थियणु हर माण्हू खे, नॉट ओनली फॉर वुमन। हीउ रुॻो औरत जो मसइलो न आहे सुठो माण्हू थियणु, हीउ औरत जो मसइलो न आहे रुॻो हीउ परदेदार थियणु, परदे जो मसइलो बूथ ढकणु न आहे, परदे जो मसइलो मारवी थियणु आहे, पंहिंजो सत बचाइणु आहे, पंहिंजो चील बचाइणु। इहा ॻाल्हि एॾी ॾुखी आहे जेका असांजे न्याणियुनि खे सम्झ में नथी अचे, असांजे न्याणियुनि खे सम्झ में नथी अचे, असांजे पुटनि खे सम्झ में नथी अचे, असांजे धीअनि खे सम्झ में नथी अचे, असांजे नौरनि खे सभिनी खे सम्झण में अचणु खपे। ही जेसिताईं तव्हांजा घर नथा बचनि, तव्हांजे घरनि जा रिश्ता नथा बचनि, तव्हांजा पाड़ा, तव्हांजा ॻोठ, हीउ सॼो समाज हिकिड़ो वजूद, ऐं उन वजूद खे केरु बचाईंदो? उनखे माण्हू बचाईंदो। कहिड़ो माण्हू बचाईंदो? इहा ई ॻाल्हि लतीफ़ करे थो त अहिड़ो माण्हू बचाईंदो जेको हीअं चवंदो, जेको अहिड़ो हूंदो जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चवंदो त माणिक ते मिड़ियोसि। चई गॿिजी वई, ओ मींहं जो पाणी आयो, आसमान तां आयो, पिरियूं माणियो, उहो ई ॿाहिरि निकिती, तंग कजाई तार मां, उहो फुड़ो पीताई, उन खां पोइ ॻोरारी थी, मोती ठहियो, वरी हली वई अंदरि। उते वरी उहो पितूं त पातार में हंज सितई हो वेही काइरो को जो छाछर में छेरूं करे, उहो जेको हंज हो उन वञी उहो खाधी। हंज तई वेठा खाओ, पोइ हुनखे ॾिसो वेठा, उनजी सूंहं वेठा पियो खाओ, या उनजो गोश्त वेही पियो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। उहो जहिड़ो माण्हू जो वीहनि लाइ माण्हू ईअं ई कंदो। लतीफ़ चए सिप समुंडे सप जे अबर आसारो, चई ॿाड़ो पीए न बिपुड़ी, चई मिठो मुंहुं लॻोसि, चई माणिक ते मिड़ियोसि, ते माना तंहिं करे, तॾहिं, आफ्टर दैट, आफ्टर डूइंग दिस, जॾहिं ही कयई, ही छा कयई, माणिक ते मिड़ियोसि, माणिक कॾहिं मिड़ियो हुनखे, जीअं तंग कजाई तार मां, जीअं ई तार मुंहिंजा तंग कजाई पंहिंजो
चौंप कढियाई पंहिंजी ॿूटड़ो कढियाई त हुनखे जेको आहे सो माणक मिली वियो हलियो हुनखे उहो फुड़ो इहो इहो जेको फुड़ो आहे उहो ईअं ओचितो कोन थो ठहे। उहो मोती जो हुजे या माण्हू जो हुजे हिन में ज़माना लॻा आहिनि ख़ुदा जा। जेकॾहिं तव्हां ख़ुदा खे मञो था नथा मञो तव्हांजी मर्ज़ी। अबे अमा जो उन में आसूं उमेदूं गुज़रियूं आहिनि। अबे अमा जो उन में जेको आहे सो ख़ुशियूं उन गुज़रियूं आहिनि उन में आसूं उमेदूं गुज़रियूं आहिनि उन में मुस्तक़बिल गुज़रियो आहे। उनखे सुञाणो उमिरि अछा कपिड़ा की हाणे ॻाल्हि ॿुध। हाणे हीउ डूबदू जेको आहे सो बादशाह त विड़ी पई उमिरि ॻाल्हि ॿुध। आउं त कारियारी आहियां हाणे त मूंखे टिको लॻी वियो आहे टिको लॻी वियो। हाणे ही तूं छो थो मूंखे हीउ ताज पाराई छो थो तूं मूंखे जेको आहे सो रहाई घर में छो थो तूं जेको आहे सो हीअ मूं मुंहिंजा जेको आहे सो मोती जहिड़ा बचा जेको आहे सो कढाई। पोइ सुभाणे वरी कंहिं जेको आहे सो मशीन वांगी के कुकड़ वांगुरु तूं मूंखे कढी उछले छॾींदे। औरत ऐं कुकड़ ऐं मशीन में फ़र्क़ु आहे। जेकॾहिं कंहिं औरत खे क़बूल कयो था हिकिड़ो दफ़ो न ॿ दफ़ा न 3 दफ़ा तव्हां त फॉर्मली क़बूल कयो था। जेकर तव्हां हुनखे दिलि सां क़बूल कयो था त सॼी ज़िंदगी तव्हांखे जेको आहे सो हुनखे संभालणो आहे। छो त पोइ उहा औरत न रही उहा तव्हांजी लॼ आहे उहा तव्हांजी लोही आहे। जेके तव्हांजी लोही लही वई तई नंगा थी वेंदा। हीअ लतीफ़ जी जेका मारवी आहे असांखे बचाए सघे थी तव्हांजे समाज खे बचाए सघे थी। हीउ मुंहिंजो माइट बीरल जेको आहे सो मुंहिंजे साम्हूं बीठो आहे ॿुधे बीठो आहे। मुंहिंजो भाउ नंढड़ो भाउ हाणे वॾो बि इहो आहे नंढो बि इहो आहे। इनखे ई संभालणो आहे सॼो हलाइणो आहे। पंहिंजा बच्चा बि संभालणा अथसि मुंहिंजा बच्चा बि संभालणा अथसि। इहो बि वेठो आहे असांजी मजलिस में वेठो आहे ॾाढो महिरबानी मुंहिंजो दोस्त बि आहे। मूंखे यादि न आहे त असां भाइरनि सॼी ज़िंदगी में हीअ 64 में आऊं हलां पियो हू बि जेको आहे सो आऊं सम्झां थो त हीअ 50 टिपी वियो आहे कॾहिं कोसो न ॻाल्हायो ऐं न को ॻाल्हाईंदा। मुंहिंजो वॾो भाउ माना मूंखां वॾो भाउ नूरदीन उहो बि मूंखे यादि न आहे। असीं अॼु बि गॾु आहियूं। असांजा रूह त छा असांजा मफ़ाद गॾु आहिनि असांजूं मोहबतूं गॾु आहिनि असांजूं दिलतूं गॾु आहिनि असांजा बचर गॾु आहिनि। बसि असीं बि ज़माने जहिड़ा थी विया आहियूं। असां ऑर्गनाइज़ न आहियूं। वण जी काठी थी वियासीं रुली वियासीं हलिया। अॼु बि जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे संभालियो त पंहिंजो पाण खे बचाए वेंदासीं सुठो मिसाल ॾेई वेंदासीं त दुनिया हलंदी पई। असीं त उहो ई वञूं पिया असां त उहो ई पंहिंजो पाण खे जेको आहे सो अड़ाह में उछले छॾियो अड़ाह में अची वियासीं। असां बचाइण त हिन सॼी दुनिया खे चाहियो पर हाणे ॾिसूं था त असीं पंहिंजो पाण खे बि न बचाए सघियासीं। वञी ॿुधाईंदासीं अबे खे बि ॿुधाईंदासीं बाबा असीं न बचाए सघियासीं तव्हांजे बचनि खे तव्हांजी दुनियानि खे न संभाले सघियासीं। असांखां ॾाढा थी विया कोशिशि कंदासीं पछाड़ी ताईं पर लॻे थो त हाणे जेको आहे सो ही ख़बर न आहे घड़ियूं घड़ियूं इहा जेके हथरादा जेके थी पिया आहिनि जेके ही मौत ॿियो ही जेके बेरुशियूं जेके थी पियूं आहिनि जेके ही इहे बि माण्हुनि खे जेको आहे सो मारीनि थियूं। रुॻो माण्हू ॿाहिरां न मरंदो आहे माण्हू अंदरां बि मरंदो आहे। घणा माण्हू मूं राति जी ॻाल्हि थी अंदरां पर छा जेको साह जो सॻो तव्हां जहिड़नि प्यारनि दोस्तनि जो जेको आहे मरणु नथो ॾिए हीउ लतीफ़ मरणु नथो ॾिए। न त हीअ तव्हांजी जेका दुनिया जेका तव्हां ठाही आहे जेका तव्हां क़बूल करे वेठा आहियो न चाहींदे क़बूल करे वेठा आहियो उहा जीअण जहिड़ी न आहे उहा जीअण जहिड़ी। लतीफ़ साईं उमिरि खे चवे थो उमिरि अछा कपिड़ा काणियारियूं कीअं कनि तिन जनी जा ठरनि में वण त वर था भेण सहन तिन जनी जा ठरनि में वर था भेण सहन चए होए जे हक़ भञनि चए हक़ कीअं भञिबा। ही ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको ही तहज़ीब जो ख़ूबसूरत रिश्तो कीअं छॾिबो। हीउ एतिराम जो रिश्तो ही कीअं हिक ॿिए जी बेइज़ती कबी कीअं हिक ॿिए खे छॾिबो कीअं। हिकिड़ी राति छा ॿ राति छा 3 रातियूं छा 3 घड़ियूं छा हिक ॿिए खे छॾणु हिक ॿिए खे लोधण जो तसवर बि ॾोह आहे। कीअं था चओ त तव्हां महज़ब आहियो तव्हां पढ़ियल ॻढ़ियल आहियो तव्हां माण्हू आहियो तव्हां इंसान आहियो
जानवर भी ईअं कोन कंदो, पंहिंजे जेको आहे पोड़ो माउ पीउ त हुनजो थिए ई कोन, जवानी में हलिया था वञनि, पर उहो हूंदो त उनखे कोन छॾींदो, उनखे बचड़नि खे त कंहिं बि सूरत में कोन छॾींदो। तव्हां त इहो बि नथा ॾिसो त तव्हांजे हिन ग़लतियुनि जे करे केतिरा क़तल थींदा, केतिरा बच्चा रुलंदा। क़तल छा थींदो आहे? जिस्म जा क़तल थींदा आहिनि छा? हीउ क़तल त तव्हांजे रिश्तनि जा थींदा आहिनि। क़तल तव्हांजे प्यार जो थींदो, क़तल तव्हांजी इज़तनि जो थींदो, तव्हांजे तलकातनि जो थींदो। दर्द सहण सिखो। मूं तां लिकाई घणो पर रोइण कई रोशन, ॻोढ़ो बि न ॻड़े। अलाह उन मवसां हंजूं जे हारी, अलाह उन मवसां हंजूं जे हारी, जेके ॻोढ़ा पिया ॻाड़ीनि, रोइनि पिया जेके। अलाह उन मवसां हंजूं जे हारीन, आणियो आब अखियुनि में ॾेह खे ॾेखारीन। कि पोइ मयार कहिड़ो आहे? कि मयार हीअ आहे, सजण जे सारीन सॼी रूण न चून की। जेके सजण खे सारींदा, उहे न को रोंदा, न को कंहिंखे चवंदा, उहो पंहिंजो कमु करे गुज़रंदा, जेको उन्हनि खे करिणो हूंदो। उन्हनि जो कमु आहे परचाइण, उन्हनि जो कमु आहे तव्हांखे मिलाइण। असीं कंहिं बि सूरत में तव्हांखे न छॾींदासीं, इहो तसवर बि न कयो। ऐं न को असीं इहो चाहींदासीं त तव्हां हिक ॿिए खे छॾियो। हीअ असांजा दोस्त आहियो, मित्र आहियो, माइट आहियो, बच्चा आहियो, औलाद आहियो। लतीफ़ साईं एॾी ख़ूबसूरती सां तव्हांखे जेको आहे ही बाक़ाइदे चवे थो त बाबा वक़्तु असांजो बि गुज़री वेंदो हलियो, ईअं न थिए कि इहा जेका वाट ई तव्हां खां वॻ वाऊं थी न लही, कि आऊं मच वई वञ। जुड़ियो हुजी जिंद मूं भाञोड़, मुंहिंजे बुत जी भाकर पाए भञ। चे मुड़ मिंथू मन ते रहियो अचे रूह खे। ही रूह टुटी विया आहिनि असांजा। हीअ असांजो औलाद असांजो रूह आहे, असांजा दोस्त असांजा रूह आहे। हे नथा सुञाणूं थिए त नथा सुञाणूं, पर उहे बि जेकॾहिं कावड़जी वञनि, जेके हुजनि ई चार यार, पोइ कीअं ज़िंदगी गुज़रंदी? तंहिंजे करे ही लतीफ़ साईं वरी बि असांखे पोइ हिदायत चओ, या उनजी दरख़्वास्त चओ, या उनजी मिंथ उनजी चओ, जेको वणे सो चओ। असांखे मिंथूं थो करे असांखे बचाए। हींअर आऊं थो तव्हांखे मिंथूं करियां, पंहिंजे बचनि खे थो मिंथूं करियां, पंहिंजे पुटनि खे, धीअनि खे, सौटनि खे, मासातनि खे, दोस्तनि खे, यारनि खे। ही सभई जेके रुगो सिंधी माण्हू त हुअं ई असीं हिकिड़ी ॻाल्हि आहे, पर आलम सभु आबाद असां माण्हुनि खे करिणो। ही छॾियो न हिक ॿिए खे। ही वक़्तु आहे, गुज़री वेंदो हलियो। ही वफ़ात परस्तूं, ही ख़ुदि गर्ज़ियूं, इन्हनि कंहिंखे बि न बचायो आहे। अॻे बि तव्हांजी सॼी जेका दुनिया इन्हनि तबाह करे छॾी, तव्हांजा रिश्ता इन्हनि तबाह करे छॾिया सॼा। अचो इन्हनि रिश्तनि खे बचायो, इन वेसाह खे बचायो। साह अची वेंदा हलिया, बच्चा घणा अची वेंदा हलिया। ही वण हलियो वियो त कुझु न रहंदो। ही वण बचायो, ही अबो बचायो, ही अमा बचायो पंहिंजा। ही तव्हां जूं जेके थोरियूं थोरियूं ग़लतियूं तव्हांजे अबे अमा खे वक़्त खां अॻे मारे छॾींदा, इहा ॻाल्हि न विसारजो। असां घणी सठो आहे, तव्हांजे पोड़े तव्हांजो माल बि चारियो आहे, तव्हांजा बच्चा बि खेॾाया, तव्हांजा थां बि धोता आहे, तव्हांजो भंगी बि थियो आहे, पर तव्हांजो घणियूं ॻाल्हियूं ढकियूं आहिनि। जुजो हुन ॾींहं खां जॾहिं इहे माण्हू कोसा थी पवनि, इहे माण्हू हलिया वञनि, तव्हां तां छित लही पवंदी। उन्हनि खे नाराज़ न कयो, छितूं न ड्रायो, भितूं न ड्रायो, पंहिंजो धरती पंहिंजी खॾूं न करियो, कावड़ जो न परचो लॻंदो हिक ॿिए खां।
ही मैसेज ॿुधण खां पोइ जॾहिं तव्हां पाण में मिलो त नवां माण्हू हुजो, असां सां मिलो त बि नवां माण्हू हुजो, असीं मिलूं त बि नवां माण्हू हूंदासीं। छो त हाणे घणो वक़्तु न आहे तव्हां वटि, असां घणो वक़्तु न आहे विछापराई जो, मुनाफ़क़त जो, कूड़ जो, रिम रिम जी जो वक़्तु न आहे। सिधी ॻाल्हि करियो। ही अंदरि कारो का ॿार ॿोली अंज जी अहिड़ो किनो खां भञी छो न बोरा कजे। असीं भञी कोन सघंदासीं, असीं भॼी ज़रूरु पवंदासीं। इहो असांजे वस में आहे। असीं पंहिंजो पाण खे भञी सघूं था ऐं भञी छॾियो आहे। ऐं हुन फना मां असीं गुज़रूं पिया हुआसीं ऐं असीं जेको आहे फाटूं बि पिया हुआसीं। ही मिटीअ जी पाणी असां सां मिलियो आहे। हीअ असां में जेकी कुझु हूंदो उहो ज़रूरु निकिरंदो। जेकर को जोहर आहे, जेका ॻाल्हि आहे उहो ज़रूरु निकिरंदी। तंहिंजे करे ही प्यारो इहो सम्झो हूंदो त आउं जेको आहे ख़ुशि त वञी जेको आहे आउं वञण ते ख़ुशि आहियां। सची ॻाल्हि इहा आहे, तव्हांजे करे आउं नथो वञा। सची ॻाल्हि न त हाणे जेको आहे मूंखे जेको ही ग्रेस लाइफ बि मिली हुई, इलाही दफ़ा बि ग्रेस लाइफ मिली। पोइ तव्हांजो के दरख़्वास्तूं बरख़्वास्तूं के दुआऊं आहिनि, उहे के असांखे बचाए वेठो आहिनि। बाक़ी हाणे जेको आहे ही पाण उहो चवंदा टिकेट वठो न, पाण गाॾी ते वेही रहिया आहियूं। पर हाणे जेको उमिरि सां जेको ॻाल्हाए पई, तव्हां अलाए कॾहिं उमिरि सां ॻाल्हाईंदा ख़बर न आहे। उमिरि अछा कपिड़ा ऐं काणियारियूं कीअं कनि, जनी जा थरनि में वर था वेण सन। माई जो हाथ थो पाटे। अज़म ॾिसो माई जो ते हुजे, हक़ भञनि से कीअं सचियूं उमिरि, चयव सचियूं कीअं सॾिबियूं। उहे नियाणियूं बचायो, उहे औरतूं बचायो, उहे मारियूं बचायो। जिजे लूण निंगे लाइं ही उन्हनि जा आज़मन, शींहं जा जिगरनि जेका तव्हांजे मारवियुनि जा, जिन जूं माऊं शींहणियूं मौत तन लाइ मींहुं हणो। अजाई तो अची हिते अड़ाई तन सां टंगा, जंग जंग जंगा ऐं मुंहिंजी तो सां जंग आ। चई पलीत पेर कर परे, धरती मुंहिंजो नंग। ही धरती असांजो नंग आहे, धरती जी हर शइ असांजो नंग। पर धरती जो माण्हू ऐं उन धरती जो वरी माण्हू, वरी तव्हांजो माइटु, ऐं माइटु उन में वरी तव्हांजो रिश्तो। जॾहिं उहो ई न बचे, उहो ई न बचाए सघो त पोइ बाक़ी छा बचंदो? कुझु कोन बचंदो। पोइ बाक़ी सिंध छा आहे? घर बचो, वर बचो, तर बचो त बरबहर बि बची वेंदो हलियो बचंदो। हे लतीफ़ साईं जा ही ॿ टे बैत आहिनि, ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। ही ललकारे थो तव्हांजे हाकमनि खे। ही माण्हू तव्हां कहिड़े हुकुमरान सां न ॻाल्हाईंदा? ॿिया सभु छॾियो, ही तव्हांजो मायूं तव्हांजो हुकुमरान, उन्हनि सां ॻाल्हायो ख़बर पवे। हे तव्हांजो औलाद तव्हांजो हुकुमरान, उन्हनि सां ॻाल्हायो ख़बर पवे। हे तव्हांजा अबा आहे, तव्हांजा हुकुमरान, उन्हनि सां ॻाल्हायो ख़बर पवे। ही सभई हर वक़्तु हिक ॿिए खे जेको आहे मारण जे लाइ तयारु आहे। त सभई जेको आहे हिक ॿिए खे ज़िलतुनि में जेको आहे उछलण जे लाइ तयारु आहे। ही हक़ीक़तूं आहिनि ज़िंदगी जूं। त न मञींदो त छा थींदो? दिस इज ओनली सब्जेक्टिव, दिस इज नॉट समथिंग गोइंग फ्रॉम मी। मूंखे ख़बर न आहे तव्हां लाइ छा आहे। असीं सभई माण्हू जेके हींअर कपजूं पिया ऐं कोटूं पिया, ही दुनिया खां असीं ॾाढा आहियूं। ही ज़ालिमनि खां, जाबरनि खां, हुकुमराननि खां, हे पीरनि मीरनि सभिनी खां ॾाढा आहियूं। तव्हां खां ॾिजूं था, ही पाड़े वारनि खां ॾिजूं था, ही बचनि खां ॾिजूं था, ही ग़रीबनि खां, मिसकिननि खां ॾिजूं था, पंहिंजे औलाद खां ॾिजूं था, पंहिंजे बचनि खां ॾिजूं था।
थकिजी पिया आहिनि। अलाए घणनि सॼनि जो थक ऐं सफ़र आहे, ख़बर कान थी पए। पर हीउ जेको लतीफ़ मालवी जो जेको हीउ जेको किरदारु जेको ठाहियो आहे, हीउ जेको ॻाल्हाए थो, हीउ आहे त ड्रामो न सॼो। हीउ लतीफ़ जेके ड्रामा जेके हीउ लिखी वियो आहे, उहो तव्हांखे उन अदाकारी करणी आहे तव्हांखे। ऐं हुक्मरान खे ॻाल्हाए सिधो सो ॻाल्हाए थी, ही नबी ईअं ॻाल्हाईंदा, नबी चइबो ई हुयो जेको भागी हूंदो वक़्तु जो हुनखे, जेको सभिनी खां चोटी ते बीठो हूंदो, आसमान ते बीठो हूंदो, टकरी ते बीठो हूंदो। छो जे लूण लिंगे लाइएं चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो को जो कमु, कि असीं कानून टोड़ियो ई कोन, असीं पंहिंजे वस में न आहियूं। जे हुआ पंहिंजे वस त कीअं हराम अथनि, जे असीं बि जेकॾहिं पंहिंजे वस में हुजूं त असीं बि हराम खाऊं, पर असांखे त हराम खाइणो ई कोन्हे, असांखे त हिलाल खाइणो आहे असांखे। तंहिंजे करे ई इहा ॻाल्हि जेका चए थो त मूं कुल, मुंहिंजे बचनि, मुंहिंजे कुल, मुंहिंजे ख़ानदान, मुंहिंजे नसुल, मुंहिंजे यारनि, मुंहिंजे दोस्तनि कॾहिं अहिड़ो कमु ई न कयो, असां थींदो ई न आहे, कल्चर ई न आहे असांजो। ए बादशाह सगोरा तूं ॻाल्हियूं कहिड़ियूं पियो करीं तूं असां सां ई, कि भले मूंखे वढे विझ, चीरे विझ, चिचरे विझ, कुझु कोन थींदई। जंहिंजे लूण लिंगे लाइएं चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो को जो कमु, जांजा दावा दम। बसि इहो माण्हू जो वस जेसीं माण्हू जे दम में दम आहे। बसि इहो ख़ुदा बि तव्हां खां इहो ई थो घुरे, जेसीं दम में दम हुजे तेसीं दम ॼालियो, तेसीं हथियार फिटा न करियो। जांजा दावा दम ताता पिर्त पंवारसीं, ही तव्हांजा बच्चा तव्हांजा पंवार, ही तव्हांजो माहौल, तव्हांजो मुआशिरो, इहे तव्हांजा पंवार। किसनि कहाणियुनि मुंहिंजा निकिरी अचो, रियल थियो। सील भञण जी सूमरा अची, सूमरा ॻाल्हि ॿुध, हाणे मूंखे वरी इहा ॻाल्हि न कजे, सील भञण जी ॻाल्हि मूंसां न कजांइ, कानून तोड़ण जी ॻाल्हि मूंसां न कजांइ, भनकड़ी जी ॻाल्हि मूंखां न कजांइ। सील भञण जी सूमरा मूंखे मत मां अच मीर, बादशाह गोरा ऐं मीर गोरा, इहो मूंखे मटी न ॾे, अकुल न ॾे, ॻाल्हि ई न कर मूंसां कि थोरे घणे ॾींहणे, मूंखे पक आहे मूंखे वञिणो आहे, मुंहिंजा माण्हू ईंदा। हे सभु अछनि ॾाॾियुनि वारा जेके वेठा आहिनि, इहे वीचारे निकिरी आया, इन्हनि जॾहिं मुंहिंजो यार वेठो आहे साईं मोहम्मद, यार बि चई वेठो त उजत में आयो मुंहिंजो साईं, त असां भोगन भोगन में वेही हुते पार्टी आई, जेको आहे लठ खणो तयारी, हुनखे चयो बाबा हाणे ॾांहुं की हाणे ईअं न कर, उहो लठ खणबी कान, ॿाहूं ॿधिबियूं, असांजी लठ आहे इहे ॿाहूं ॿधिबियूं। असीं चवंदासीं बाबा हाणे महिरबानी करियो, ऐं इहो जेको माण्हू जिते आहे उन माण्हू खे हाणे ईअं करिणो पए, छो जी धरती जेका आहे इहा दीन धर्म आहे, ऐं हिन दीन धर्म खे बचाइणो आहे, इन धर्म खे जेको आहे वाधानियत में आणणो आहे, हिनखे टोड़णो कोन्हे को। जो लतीफ़ साईं चयो, छुड़ वठी थार थी नाक दार मडोर, लॻी लड़ लामुन जे भोरी मन मां भोर, चई साहिब सोई सोर जो सैद चए सभिनी जो, माना जेको सभिनी जो हुजे, जेके सभई जे हिते राज़ी हुजनि। पर हिते हिनखे ॾिसो केॾो वेसाह केॾो आहे हिन मालवी खे, जे मालवी चवे थी थोरे घणे ॾींहणे विंदसि हुत हमीर, ए हमीर सगोरा मूंखे थोरे थोरे घणे वञिणो मूंखे ज़रूरु आहे, मूंखे ख़बर आहे मुंहिंजा जेके माण्हू आहिनि से सुजागनि ऐं सुचेतन, तॾहिं हे मुंहिंजी सिंध बची पवंदी, मुंहिंजी मारी बची पवंदी। उनखे केरु हुनखे जेको आहे हुनखे खणंदो, हुनखे यरमाल कंदो, हुनखे कोटनि में हुनखे क़ैद कंदो, हुनखे चई मछण मज मलीर, चई मछण, चई जेके ईअं न थियो, चई जेके ईअं न थियो, ही सिट ॿुधिजो, हे असांजे लाइ सामी आख़िर ताईं जहिड़ो करिणो आहे,
वो भले जेको आहे हिस्ब इख़्तिलाफ़ में हुजो जेको आहे प्यास टंगे छॾी। ही मारवी थी चवे त जेको आहे मछण मंझि मलीर कंध मथां न खणा। सुभाणे आउं जेका जहाज़ ते बि चढ़ी वेंदुसि ऐं उते कंधु कोन खणी सघंदुसि। उते भले चवंदा बाबा ही हाणे आई आहे राणी आहे जेका मुल्क जी मलका आई आहे, चई आउं कंधु कोन खणी सघंदुसि। इहो आहे लतीफ़ जो मयार, मालवी जो मयार, इहो आहे सिंध जो मयार, सामी जो, सचल जो, सभिनी जो मयार इहो ई आहे। गुलबंद ख़ुश्क जो बि इहो ई मयार आहे ऐं हुअणु खपे। भई गिरदोलियूं आहे सो जो खाए हुनजी मर्ज़ी आहे। हीउ तजुर्बा कंदो आहे, हर वक़्तु जे बादशाहनि सां गॾु हूंदो आहे, पोइ तजुर्बा उतां हासिलु कंदो, पोइ काड़बो आहे, पोइ लताणी हुनखे छॾे ईंदो आहे असांजे पार्टी जो लीडर। हाणे जॾहिं जेको आहे असां हुकुम करे असीं त हाज़िर आहियूं। भई पाण जंहिं बेड़े ते चढ़े वेठो आहे उन त बेड़ी ॿोड़े छॾी आहे मुल्क जी। असां कासिम मीर जती पाण वारे यार हुसैन बख्शी जे बचिड़ो माना हाणे भले जवान पुटु हुजे जेको आहे सो असीं त जेको आहे इहा ई जवान था गुरू ते असांजा जेके करणवट थी विया आहिनि, इहे 40 में जेके जवान पुट थी विया आहिनि इहे असांखे कुल्लो ॾियनि, इहे असांखे वञी जेको आहे मिटी ॾियनि, मां हवा ॾेई कनि, असांखे लतूं ॾियनि, दुआऊं इहे घुरियूंसीं। हाणे ही जेको आहे सो ही नौजवान हीअं असांखां ई कावड़िया पिया वञनि, ईअं छॾींदा पिया वञनि असांखे। असीं त पोइ हेरी मरी पवंदासीं। हाणे कहिड़ियूं असीं हुसैन बख्श जे हथ ॾियूं, ॾाढ़ी ते हथु ॾियूं, भाकर पायूं, उछगारूं ॾियूं। इन लफ़्ज़नि खां जेको आहे सो दर्द आहे उहो तमामु मथे। पोइ ख़ुदा हुनखे जेको आहे सो हुनखे ॾींदो, आथत बि ॾींदो, हुनखे हिमत बि ॾींदो। ऐं पोइ के माण्हू जेके आहिनि से ईअं वक़्त खां अॻे हलिया वेंदा आहिनि। ऐं टिजो उन ॾींहं खां जॾहिं ईअं ॾिसंदे ॾिसंदे तव्हां खां औलाद कावड़ जो हलियो वेंदो, चवंदा बाबा करे वेंदो हलियो। पाण जॾहिं हुआ तॾहिं कोन था करिया। ख़ैर असां ॾुख में शरीक आहियूं। अॼु सॼी सिंध जेका असां अॼु ॾुख में वरितल आहे। सिंध जो हिकिड़ो बचो वञे थो, पोइ कंहिंजी ख़बर पवे थी, कंहिंजी ख़बर पवे कोन थी। हीअ एक्सीडेंट में जेके वञनि था इन्हनि सभिनी जे लाइ रोए थी, सभिनी जे लाइ। पर इहे सभु शयूं बचंदियूं कॾहिं? वरी बि जेको आहे पछाड़ी जो असीं अची हिते अची बीहंदा आहियूं सभई माण्हू, अगरि इहे ॻाल्हियूं सभु भलियूं, इहे त अॻे बि पैगम्बरनि बि कयूं, इहे वली सॻोरा बि करे विया हलिया, इहे गोदड़िया बि करे विया हलिया, इहे सभु करे विया हलिया, तव्हीं बि ॻाल्हियूं करे हलिया वेंदा। ऐं तव्हां छा कयो? असां बि अञा असांजो कंधु मथे कोन्हे। कासिम मीर ते असां वेठा हुआसीं इस्लामाबाद में हिकिड़े बंगले जे मां के होटल में, मूंखे वठी वियो हलियो। मूं सम्झो त मुंहिंजी कंहिं पखे में वठी वेंदो, उते वञी मूंखे गजरनि जो ॿोड़ खाराईंदो जेको आहे, पर हुनजी मर्ज़ी बि मूंखे उन लहे पई कराई। पोइ कासिम आउं सम्झा अॼु जो वॾो माण्हू आहे, सोचींदड़ माण्हू आहे, किताबनि जो मालिक आहे, ऐं सॼी ज़िंदगी हुनजी सियासत में गुज़री आहे। हिन सियासत जे करे हिन सॼा पंहिंजा घर ॿार बचा ऐं सभु ॿेर ते विहारिया। ऐं उहो माण्हू अॼु बि जेको आहे मूंसां गॾु आहे, मुंहिंजे अखियुनि में आहे, मुंहिंजे दिलि में आहे, उहो ॿुधे थो। सो वेठासीं उते, पोइ कासिम असां इहे ॻाल्हियूं करे 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 पोइ पछाड़ी जो अची जंहिं ॻाल्हि ते पहुतासीं त कासिम चयो त पोइ बचे कुझु कोन पियो। माना बचे कुझु कोन पियो त पोइ मूं चयो त ईअं न कासिम, ईअं न हूंदो। छो त असांखे वरी फ़ख़ुरु रहंदो आहे पंहिंजनि बचनि ते, पोइ उन्हनि ते कख पिया रखंदा आहियूं उन्हनि ते। त मुंहिंजो कासिम घर त बचो आहे, ऐं मुंहिंजो पुटु फाज़ल बि वेठो आहे असां सां गॾु। त कासिम चयो त न घर बि कोन था बचनि, त मुंहिंजो पोइ त ख़ुदकशी करियूं, पोइ ॿियो छा करियूं? माना असीं जॾहिं पंहिंजा घर बि न बचाए सघियासीं, उहे घर बि नथा बचनि, ऐं उहे पुछंदा त तव्हां छा कयो? सभु कुझु कयो सो असां कयो। हा वाक़ई असां वटि झूपड़ियूं हुयूं, झुगियूं हुयूं, कचा रस्ता, ॼारियूं हुयूं, लियार हुआ, पेरूं हुयूं, दरगाहूं हुयूं, आयो शाख हुई, उहो खाणूं हुयूं। हाणे तव्हां हींअर त वेठा आहियो जेको आहे गीज़रनि में गिड़िया वेठा आहियो। पर असीं इहो जेको तज़ाद जेको आहे उहो ख़तमु करणु था चाहियूं। जेकॾहिं हुम ख़तमु नथो थिए, असांखे जेकॾहिं बर्दाश्त नथा करे सघो त घटि में घटि असांखे ख़ुशी खिली मोकल त ॾियो, त वञी घटि में घटि कंहिं माण्हू दरगाह ते दरगाहूं बि बंदि करे छॾियो, कंहिं यतीम खाने में, कंहिं वण जे हेठां किथे न किथे वक़्तु गुज़री वेंदो हलियो। त
तो मूं कासिम खे इहा ॻाल्हि ॾुखी कई, पर हाणे जॾहिं ॾिसूं था, जॾहिं विझाइजी पिया आहियूं, ॼण घर में अची पई आहे, त हाणे असीं सम्झूं था न इहे ख़ुदकशियूं, इहे जेके यूरोप में त माण्हू ख़ुदकशियूं जेके कनि था उहे त ख़ुशी सां ख़ुदकशियूं कनि था। अने तव्हांखे ख़बर आहे अलाए कोन्हे, बुद्धिस्ट जूं ॻाल्हियूं वाल्हियूं कॾहिं कॾहिं पढ़ंदा आहियूं, को रिसालो का अख़बार, को का लंडन जी ॻाल्हि पढ़ीसीं, त उते माण्हू चवंदा बाबा हाणे ज़िंदगी में छा जेको करिणो हो कयोसीं, हाणे हलो और टपा ॾियो, वरी पंहिंजो पाण खे खिलियो खिलियो ईअं पियो पियो जेको आहे पंहिंजो पाण खे मारियो छॾे। जे असांजो माण्हू त बुखनि ॾुखनि में असांजो माण्हू मरे थो, बेवफ़ाइनि में मरे थो, हाणे त हीअ जेको आहे सो हीअ बेरुखियुनि में जेको आहे सो मरे थो, केरु ॻाल्हाए कोन थो, केरु खिले कोन थो, केरु ॾिसे कोन थो, त पोइ उहो माण्हू छा कंदो, उहो माण्हू उहो कीअं बचंदो, उहो माण्हू अचो त भला ख़ुदा खां पुछूं अॼु, माना अलाह साईं असांजी मदद करे, ऐं अलाह साईं हेॾी वॾी दावा पाण थो करे, ऐं असीं उनजा जेका दावा कंदड़ असीं उन्हनि खे नथा मञूं, असीं उन्हनि खे, छो कि उहे पाण कौले कूड़ा आहिनि, अमले कूड़ा आहिनि, पर हीउ जेको ख़ुदा आहे, जेको लिखत में असांखे मिली वियो आहे, अचो उन खां पुछूं त हीउ जेको आहे सो औरतुनि सां जेको आहे सलूक छा हुअणु खपे तुंहिंजे कानून मुताबिक़। असीं छा पिया करियूं, हिन ते असीं न ॻाल्हाईंदासीं, छो त उहा असांखे ख़बर। राति ॻाल्हायोसीं उन ते, जेकॾहिं किथे वारे में अची वई त वरी ॻाल्हाईंदासीं, पर मिंथूं कंदासीं त पंहिंजे माना मुड़ुसु पंहिंजे ज़ालुनि जी इज़त कनि, ज़ालूं पंहिंजे मुड़ुसनि जी इज़त। हीउ तव्हांजे ठहण जो इहो ई हिकिड़ो नुस्ख़ो आहे, पोइ ॿियूं सभु शयूं तव्हांजूं ठही पवनि। केरु बि कंहिंजी इंसल्ट न करे, केरु बि जेको आहे कॾहिं जेको आहे ज़ाल मुड़ुस जी गिला करे, त कॾहिं मुड़ुस ज़ाल जी गिला करे। तव्हांजे घर जी का ॻाल्हि जेकी सुठी का ॻाल्हि आहे त उहा भले पाण ॿुधायो, पर हेॾी ज़री बि ग़लति ॻाल्हि तव्हांजी जेका असां वजूद जी हुजे या तव्हांजे घर जी ॿाहिरि न वञणु खपे, छो ही ख़ुदा फरमाए थो जेकॾहिं तव्हांजो जेको घर जेको यूनिट आहे, जेको जेको एटम आहे, जेको सेल आहे, जेको तव्हांजो उहो त बचंदो, हीउ वजूद तव्हांजो कीअं बचंदो। तव्हां जूं ज़ालूं ऐं ॿार ॿिन्ही जी गॾियल ॻाल्हि, छो त ॿार बि लोड़ीनि था, जेको डोमिनेट आहे उहो जी ॿारनि खे चवे थो तीअं ॿार कनि था, त उहा ख़बर ई कोन्हे जेको आहे असांजे जेको आहे पीउ खे, असांजो ॿारु जेको आहे केॾे जबर में गुज़ारे थो, ऐं जो नतीजो छा थींदो, जेकॾहिं उहो ॿारु न निकिरी सघंदो अंदरि में, घटि में घटि उहो तव्हांजी इज़त न कंदो। हेसिताणी जेको कुझु थियो आहे इन जे करे थियो आहे जो तव्हां तइ न कयो आहे, कहिड़ो क़ाइदो कानून न आहे लागू कयो तव्हां, लेकिन हाणे नई ज़िंदगी गुज़ारणी आहे, तव्हांखे तइ करिणो पवंदो, ख़ुदा जूं हीअ हदूं जेके आहिनि, इहे कानून इहे तव्हांखे लागू करणा पवंदा। ख़ुदा फरमाए थो सूरत अहकाफ़ की 14 आयत में, राति बि पढ़ीसीं वरी बि पढ़ूं था, थी सघे थो इहा ॻाल्हि वरी न करे सघूं। अव्हां जूं ज़ालूं ऐं अव्हां जा ॿार अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके अव्हां जा दुश्मन हूंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खां बचो, लीक कढो, संदन अंगल ऐं आरा ऐं अजायूं जेके ॻाल्हियूं ऐं कमु करण ते मजबूर कंदियूं, कॾहिं बि ग़लति कमु न कजो, जेकॾहिं ग़लति कमु कंदो त उनजो नतीजो ज़रूरु ग़लति निकिरंदो, पोइ न को तव्हांखे बचाए सघंदा, न को तव्हीं पंहिंजो पाण खे पाण बचाए सघंदो। सुहिणी जो बैत आहे, हुन में जेको आहे सो छा था कयूं, क़ुर था पढ़ूं त लतीफ़ थो हुन मां निकिरियो पए, और लतीफ़ था पढ़ूं त वरी हुतां जेको आहे ख़ुदा निकिरियो थो पए। हाणे हीअ वरी लतीफ़ हितां जेको आहे सो निकिरी पियो हलियो, लतीफ़ जो हीअं त सुहिणी हितां मेहार सां मुलाक़ात करियो था, मोटियो पियो आहे दरिया जे विच ते बि, ॾिसी साम्हूं हुनखे बांड मिलियो, बांड खे हकल कई थी, भलो भलो बांड, भलो भलो बांड लुड़ी लहरनि विच में, चई किथे तुंहिंजूं पाड़ूं, किथे तुंहिंजा पांद, चई न को पोटा रहियई न को ॾोटा रहियई, कंहिं तोखे कोन बचायो, इहो पियो वञी रहंदो रहंदो, किथे तुंहिंजूं पाड़ूं, किथे तुंहिंजा पांद, कंहिं सटाणे सांग अची ओल में, चई को सटाणो को सफ़र आहे, उहो जेको आहे पइजी वियो हलियो तुंहिंजे ॻिची में, हीउ सॼो जेको सफ़र जेको आहे तुंहिंजो उहो जेको आहे नाकाम थी वियो हलियो, कंहिं सटाणे सांग अची ओल में। सूरत निसा जी 152 आयत क़ुर फरमाए थो त मां
पीउ सां सुठो सलूक करे। इन ते आउं नथो ॻाल्हायां, हूं बि आउं नथो ॻाल्हायां। हीउ जेको ॻाल्हाए थो उहो ख़ुदा ॻाल्हाए थो, उहो लतीफ़ ॻाल्हाए थो। आउं त उन्हनि खे कोट थो करियां। उन्हनि खे तव्हां सभिनी खे ख़बर आहे, तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो। थी सघे थो मथां को रहिजी वियो हुजे, उहे सम्झंदा हुजनि इहे के आम ॻाल्हियूं आहिनि। न, ही इहे ई ख़ासि ॻाल्हियूं आहिनि जेके ॾाढियूं सवलियूं ॻाल्हियूं आहिनि। ही बनी इसराईल जी सूरत जूं कुझु आयतूं, छो त जॾहिं कंहिं मौज़ू ते ॻाल्हायूं था त मुख़्तलिफ़ सूरतनि में जा मुख़्तलिफ़ आयतूं इहे जेका कर खणी बीहनि थियूं। असां सां बि असांजी इहा हालत आहे। साणनि अढंगो ऐं तेज़ न ॻाल्हायो। हाणे तशरीह थो करे अबे अमा सां। ख़ुशनसीब आहिनि जंहिंजा अबा अमा आहिनि। इहे उहे लफ़्ज़ न आहिनि। अबे अमा वञण खां पोइ ख़बर थी पए। असीं दुआ था घुरूं तव्हांजा अबा अमा न वञनि, छो जो इन में असांजो पंहिंजो मफ़ाद आहे। पाण खे बचाइण था अचूं। लॻे थो तव्हांखे ज़रूरत न आहे त पोइ छो जीजे। हूअं बि जॾहिं माण्हू सम्झे त माण्हू हाणे अटे ते चटी थो थिए त पोइ मोकिलाइजे, खिली मोकिलाइजे। ज़िंदगी जा ग्रेस लाइफ 4 ॾींहं गुज़ारण जे लाइ ज़रूरी न आहे त हरू भरू माण्हू जेको आहे किथे न किथे जेको आहे कंहिं न कंहिं घर जे जेको आहे कंहिं किले में माण्हू ॿधो पियो वञी रहो। हीअ अलबस्ती आहे, हुते ठाहे वेठो आहे, जूनागढ़ ठाहे वेठो। उहो चवंदो आहे अचो हर को पंहिंजो पखो ठाहे अची रहे। बंगलो थो ठाराए, झुपड़ी थो ठाहे, जेको वणे थो ठाराए, अची रहे हिते वेह। हुन फ़क़ीर जी बनी बि 4 एकड़ वारा कीअं मिड़ी हुनखे मिली आहे के बुखे में मिली आयो फ़क़ीर खे। असीं चऊं था त तव्हीं ईअं ठाहियो न, तव्हीं थी पओ। ख़ुदा फरमाए थो त साणनि अढंगो ऐं तेज़ न ॻाल्हायो, खेनि छिड़बूं न ॾियो। अबे अमा खे छिड़बूं ॾिबियूं। असांखे वरी केरु झले पियो, झले केरु पियो? ख़ुदा जेके असीं मञूं बि कोन था। आयल आहे कोन्हे, अञा तज़ब्दब में आहियूं। उहो थो चवे, ही सवली ॻाल्हि थो करे, चवे थो त पर साणनि इज़त ऐं एतिराम सां पेश अचो। तव्हां किताब में अहिड़ियूं ॻाल्हियूं पढ़ियूं हूंदियूं, पर उहो किताब में जेका ॻाल्हि लिखियलु हूंदी उहा बि कंहिं मंश कई हूंदी, कंहिं माण्हू कई हूंदी, कंहिं पुरुष कई हूंदी। पर ही न को मंश न पुरुष। जेको मंश पुरुष चवे थो त उहो आऊं न ख़ुदा। अलाए किथे आहे, ख़बर न आहे। हिते वेठो आहे। मुंहिंजे दिलि ते नाज़िल थियनि थियूं इहे ॻाल्हियूं, तव्हांखे ज़ुबान सां ॿुधायां थो। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? ऐं इंतिहाई हमदर्दी सां, इंतिहाई भाकुर चुमियूं अबे खे। चई इंतिहाई माना हद जेका थींदी आहे, आख़िरी जेका हद जेका थींदी आहे। हमदर्दी सां सदन सार संभाल लहो ऐं छिड़बूं न ॾियो खेनि। इहे जेके छिड़बूं ॾियनि था ऐं ॿुधनि था, हुननि जा हा नथा फाटनि। हुननि जा ॿुधायो हुननि खे जेके ठिकर थी विया आहिनि, जेके माउ पीउ खे छिड़बूं था ॾियनि। चवंदा त कॾहिं मरंदो अबो जो बैंक अकाउंट जा धणी थींदासीं, गाॾी खणंदासीं, गाॾी हलाईंदासीं, अयाशूं कंदासीं। इंतज़ार में वेठा आहियो, वरी भाउ हिक ॿिए खे मारण जे इंतज़ार में वेठा आहियो। हीअ दौलत तव्हांखे सिर्फ़ु मारे सघे थी, उनजो ॿियो को मक़सदु कोन्हे। ही ॻाल्हियूं, ही ख़ुदा जूं नंढड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि, आम सवलियूं ॻाल्हियूं ॿुधो। थी सघे थो तव्हां इहे ॿुधियूं हुजनि, या अॻे कंहिं न ॿुधायूं हुजनि। थी सघे थो अॻिते बि तव्हांखे केरु न ॿुधाए, छो जी आम ॻाल्हियूं आहिनि, नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हांखे फ़िल्सफ़नि जूं ॻाल्हियूं खपनि। तव्हांखे कहिड़ी खां दुआ घुरो। क़ुर थो फरमाए त ऐं अलाह खां दुआ घुरो
त जहिड़ी तरह मूंखे ॿारो तण में पालियो निपायो, तीअं मूंखे बि संदन ख़िदमत करण जी सघ पैदा कर। माना इहो अलाह खां दुआ घुरो, माना तव्हां पंहिंजे अंदर में घिड़ी वञो, तव्हां कंसंट्रेट कयो, तव्हां पंहिंजो पाण खां तव्हां छा करणु खपे, तव्हांखे ईअं ई करणु खपे। तव्हांखे रांदि कंदे थिए धिको खाधमि, काथम तोखे त यादि हूंदो, पढ़ंदा हुआसीं इहो, रांदि कंदे थिए धिको खाधमि, कंहिं खणी थिए छाती छाती लाथमि, मुंहिंजी अमड़ मिठड़ी अमड़। केॾो ख़ूबसूरत तर्जुमो आहे। पोइ अलाह ख़ुदा हुन माई खे ॿुधी जेको आहे सो हीअ आयत लाथी, छो की पुराणो जेके ॻाल्हियूं ऐं पर सभु कुझु ख़ुदा जो आहे। हे भलियूं ॻाल्हियूं भलनि माण्हुनि सां ख़ुदा कराए थो। अॼु बि भला माण्हू असांजे एक्शन में वेठा आहिनि, जी में वेठा आहिनि। वक़्तु वक़्तु जी ॻाल्हि, अॻे छा हो छा हो छा थी वियो हलो, तारीख़ पढ़ी आहे, ॿुधो आहे, अञा ॿुधी वठो, पर उहो जेको हो सो थी वियो हलो। उहे पंहिंजो वारो वॼाए विया, जेके कुझु कयाऊं उनजा ज़िमेदार पाण, ऐं जेके अवी कंदव, आउं नथो चवां, ख़ुदा फरमाए थो, क़ुर थो फरमाए। फर्ज़ु करियो क़ुर नथो फरमाए, मूं वटि को हवालो न आहे, तव्हांखे क़ुर में नथो लॻे, पर ॻाल्हि कीअं, तव्हांजो डिसीशन छा हूंदो तव्हांजो। छो असीं चऊं था त ॻाल्हि जेका आहे उहो मयार ठाहिजे, असांजी ॻाल्हि कहिड़ी हुअणु खपे। जे उहे पंहिंजो वारो वॼाए विया, जेके कुझु कयाऊं उनजा ज़िमेदार उहो पाण आहिनि, ऐं तव्हीं जेकी कुझु कंदव उहो अव्हां जे लाइ हूंदो। अवी जेके वण पोखींदव उहे तव्हीं खाईंदव, तव्हांजा बचा खाईंदा, तव्हांजो ई जान खाईंदो, हीउ तव्हांजो जान खाईंदो, माना तव्हां खाईंदा। ईअं तव्हां सॼो जेको आहे सो इंसान ज़ात पंहिंजो पाण खे जेको आहे, इहो बैत यादि कजो, वरी पढ़ंदासीं, जनरी सरे नसार थी रस्मत। इहो बैत पढ़ण खां, इहो मेघराज फ़कीर खां पुछो इन बैत जी शरह। जंहिं राति पंहिंजे मालिकनि सां जेको आहे मेराज ते वियो, ईअं ठहियो जंहिं राति, उहे पंहिंजो वारो वॼाए विया, जेके कयाऊं उनजा उहो ज़िमेदार पाण, ऐं तव्हीं जेकी कंदव तव्हां उहो ई लुणंदव। तव्हां खां इहो न पुछो वेंदो त हुननि छा थिए कयो, पर शायदि असां अंधी तकलीफ़ में हलूं पिया। हिकिड़ो अंधो माण्हू हो, उहो मरी वियो हलियो, उहा लठ वरी ॿिए खां ई। पोइ अंधनि जी हिकिड़ी कतार आहे, हिकिड़ी असीं कतार ॿधियो बीठा आहियूं, बसि उहो वरी उहो अंधो मरे थो, वरी ॿियो पुठियां जेको अचे थो, इहो नथो सोचे बाबा असीं वञूं केॾां पिया, अॻियां खॾ कहिड़ी आहे, केॾी वॾी खॾ जे वेंदी पहुता था वञूं, पवण आहे की वॾी, पवण बि खॾ खे चइबो आहे, न असीं पिया हलूं। ऐं उनखे पोइ जेको आहे ख़ुदा फरमाए थो तकलीद, मतिलबु बाबो ईअं कंदो, उछले कंदो, आउं बि ईअं करियां पियो, बाबो बनी कंदो उन करे आउं बि बनी पियो करियां, बाबो सोनारो उन करे आउं सोनारो जो कमु पियो करियां। जीअं असां वटि चवंदा आहिनि बाबा इहा माण्हू जी फितरत आहे, बसि पोइ इहो माण्हू आहे ख़ुदा जेका त क़िस्मत ठाहे छॾी आहे, छो क़ुर जी आयत पढ़ी छॾी आहे त बाबा कख पल बि ख़ुदा जे हुकुम खां सवाइ नथो टुरे। कख पल ख़ुदा जो हुकुम, माना ख़ुदा जो क़ुर न, ॿियो ख़ुदा जो हुकुम छा आहे। पर असीं चऊं था न छू मंतर, ख़ुदा हर शइ जा कानून ठाहे छॾिया, जेका बि शइ थिए थी उनजो सबबु आहे, काज़ एंड इफेक्ट। इफेक्ट तॾहिं थींदो जॾहिं को काज़ हूंदो, को कारण हूंदो, कारण न हूंदो त कीअं जेको आहे सबबु ठहंदो। काज़ एंड इफेक्ट जेका आहे इहो इन ते तव्हीं पंहिंजो पाण खे परखियो, भई जेका तकलीफ़ जेका आहे, पर उनमें बि हिकिड़ी थी तकलीफ़, ॿी वरी अंधी तकलीफ़ थी, अञा ठीकु आहे ॻाल्हि त सही पिया करियो, पर हाणे बाबो हाणे जेको आहे सो नथो छॾे रही सघे, असीं कीअं छॾियूं।
4 ॾींहं गुज़री विया आहिनि, 4 ॾींहं ॿिया गुज़री वेंदा हलिया यार, हाणे असांखे छॾियो खणी। अड़े बाबा, ही ॿेड़ी तव्हांजी रेस ॿोड़े छॾींदो। ही तव्हांजा दरिया तव्हांजा हिन माण्हू जो कासो ॾोड़ाए छॾिया, ॿोड़ाए छॾिया हिन माण्हू, छॾियो हिनखे। चवंदा न बाबा, हाणे पियो माराए, पियो ॿधाए, माना एसि ताईं जो तव्हांजो औलाद बि जेकॾहिं माराए थो छॾे, पर तव्हीं हलो पिया तव्हीं हुन सां गॾु। हाणे अचो जेका ख़ुदा खे ॿुधो, ख़ुदा कीअं थो जेको आहे, हीअ जेका ॻऊं सूरत आहे, जेका 107 नंबर हुनजी आयत आहे, उन में फरमाए थो जंहिं खेनि चयो वेंदो आहे, जॾहिं खेनि चयो वेंदो आहे त ख़ुदा तरफ़ां नाज़िल कयल किताब जी पैरवी करियो, त हू चवंदा आहिनि त असीं त पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी पैरवी कंदासीं। इहो नूह खां वठी जेको आहे इहो रिगट शुरू थियो आहे, अञा ताईं हले पियो। हाणे न रुगो हले पियो, पर हाणे कब्ज़ो थी वियो। हाणे उहे माण्हू जेके सभई जेके ॾोहारी माण्हू हुआ, उहे कब्ज़ो करे विया थिया, चङनि शयुनि ते कब्ज़ो करे विया हलिया, चङनि ॻाल्हियुनि ते कब्ज़ो करे विया हलिया। न रुगो कब्ज़ो करे विया, पर उन्हनि मसनदनि ते वेही रहिया, किंग मेकर थी वेही रहिया। हाणे बादशाह बि उहे था ठाहिनि पिया, जंहिं वटि ॾंडो आहे, जंहिं वटि लठ आहे, जंहिं वटि चट आहे, उहे हींअर बादशाहियूं कनि पिया, ॿिया सभिनि जा नौकर। ऐं असां जहिड़ा माण्हू पिया सड़नि पिया, पचनि। ख़ुदा फरमाए थो जंहिंखे जॾहिं खेनि चयो वेंदो त ख़ुदा तरफ़ां नाज़िल कयल किताब जी पैरवी करियो, माना उनजे कानूननि ते हलो, उनजे उसूलनि ते हलो, उनजे हुकमनि ते हलो, ख़ुदा जे हिदायतनि ते हलो जेके अवां। ऐं हू पोइ जवाब में छा चवंदा आहिनि, असीं त पंहिंजनि अबनि ॾाॾनि जी, असीं छा पिया करियूं, असीं जेके असीं ॿुधूं पिया हिक ॿिए खे, जेके ॾिसूं पिया हिक ॿिए खे, जेको शींहं जे घर में ॼाओसि शींहं आहे, पिटे पियो। सुनी जे घर में ॼाओसि सुनी आहे, जेको रशी जे घर में ॼाओ रशी आहे, जेको मुनी जे घर में ॼाओ मुनी आहे। असीं बि सभु तकलीफ़ पिया करियूं, जीअं हींअर जमहूरी तकलीफ़ थी पई आहे। बाबा, इहो जमहूरत तव्हांखे करणी पवंदी हर हाल में। हाणे स्टेट जो ॼण कानून थी वियो आहे जमहूरियत। बाबा, हाणे जमहूरियत करियूं, वरी बि अचनि त रहियसि पिया। साॻा माण्हू वेठा मुंग ॾरीनि वेठे, जेकॾहिं ख़ालिद सुमरो कोन्हे त अब्दुल करीम वेठो आहे, अब्दुल करीम वेठो त मोहम्मद करीम वेठो आहे। माना हीअ सभु असांजी जान छो नथी जुटे। उहो कासिम मीरजल जेको किताबु लिखियो आहे, वॾेरा कीअं था खटीनि, उहो सॼो पढ़ंदासीं वेही केॾी महिल। अॼु आउं सम्झां थो त वक़्तु बि घणो थी वियो हलियो। ॿियो असां जो फ़क़ीर बि वेठो आहे कावड़ियो पंहिंजो पाण ते, ऐं वञा वञा पियो करे। पर हीअ जेको आहे तव्हां आहियो जेके छॾियो कोन था। पर हीअ केॾी महिल जीअं राति गुम थी वियासीं, हींअर बि वञी पोइ ॻाढ़े पटे ते वञी वेठो आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो थी इहे ॿ टे आयतूं जेके आहिनि, ख़ुदा जो इंटरव्यू जेको आहे वठी वठो, त पोइ जेको आहे सुभाणे वरी जेको आहे घड़ंदासीं लतीफ़। माउ पीउ सां वरी हाणे हीअ वरी सूरत बकर में ख़ुदा फरमाए, मूंखे ख़बर न आहे त असीं को माउ पीउ, मुंहिंजो अबो बि अमा न आहिनि, तंहिंजे करे आउं त नथो चई सघां। पर जेकॾहिं अबो अमा असांजो औलाद आहे त असीं औलाद खे असीं अबे अमा वांगुरु नथा पाए सघूं। इहा ॻाल्हि एतिराफ़ करण जी ॻाल्हि आहे। असां जॾहिं असीं पंहिंजे औलाद खे संभाले वियासीं, त हीअ सॼी तव्हांजी धरती बची पवंदी। हीअं कावड़जण जी ॻाल्हि ई कान्हे का। इहो ई बैत पढ़णो आहे, जनरी सरे नसार थी अलाह बैत रहिजी वेंदो, अलाह हीअ लतीफ़ ख़ुदा जी आयत रहिजी वेंदी आहे। तंहिंजे करे ख़ुदा जी आयत पहिरीं था पढ़ूं, बैत तव्हांखे यादि थी वियो हूंदो। ख़ुदा फरमाए थो त माउ पीउ सां सुठो सलूक करे, ऐं ॿियनि अज़ीज़नि सां पिणु, चाचो आहे, मामो आहे, सौटु आहे, मासात आहे, वरी कोन ईंदा इहे। वरी इहे रिश्ता हाणे ख़तमु, हुकूमत ते हिकिड़ो ॿार ॼणो, ॻाल्हि ख़तमु। पोइ तव्हीं छा कंदा? थी वियो नी, चीन में थी वियो, ॿिए हंधि हाणे कनि पिया माण्हू।
कि वालदेन सां सुठो सलूक करियो ऐं उन्हनि सां जेके तव्हांजे हथ हेठि कमु कनि था, माना जेके तव्हांजा मुलाज़िम आहिनि, कि उन्हनि सां सुठो सलूक करिणो आहे। माउ पीउ सां सुठो सलूक करियो ऐं ॿियनि अज़ीज़नि सां पिणु वारे वारे ख़ुदा जेको आहे तकरार करे इहा ॻाल्हि करे सुठा लाॻापा रखो। माना कंहिंसां अज़ीज़नि सां, पंहिंजे अज़ीज़नि सां सुठा तलकात रखो, पंहिंजे भाइरनि सां सुठा तलकात रखो ऐं साणु सुठो वर्ताव करियो। वरी फरमाए थो वालदेन सां सुठो, ॾाढो वालदेन खां ओनो आहे ख़ुदा। वालदेन जी पारत न करणु खपे औलाद खे। औलाद जो फर्ज़ ई इहो आहे त वींदल खे बि संभाले, ईंदल खे बि संभाले, ॿिन्ही खे हिकिड़े भाकर में, ॿियो भाकर में, ॿिए भाकर। इहा आहे मंज़िल माण्हू जी, इहो चइबो आहे सॻारो माण्हू, सुचेत माण्हू। पर जेको माण्हू पंहिंजो पाण खे बि नथो संभाले सघे, उहो ॿिए खे छा संभालींदो। क़ुर फरमाए थो ऐं वालदेन सां, हीअ वरी सूरत निसा जी आयत आहे। हीअ सॼो छाणियो आहे तव्हांजे करे मूं बि जेको आहे क़ुर की अहिड़ियूं ॻाल्हियूं कढजनि जेके तव्हांखे मथे में के वेहनि, के ॻाल्हियूं के सवलियूं ॻाल्हियूं हुजनि, ॾुखियूं ॻाल्हियूं तव्हांखे न ॿुधाइजूं था। ऐं वालदेन सां सुठो सलूक करियो, पाड़े वारनि सां बि, पाड़े वारनि सां बि सुठो सलूक करियो, पोइ उहे अव्हांजा मित्र हुजनि या धारिया हुजनि। माना ग़ैर मज़हब हुजनि, ग़ैर महज़ब हुजनि, केर बि हुजनि, जिन हुजनि, भूत हुजनि, पर तव्हांजा पाड़े वारा आहिनि, तव्हां सां विढ़नि। हू चवनी तूं मचो वाता वराए, अगराई जो करे, जेको अगराई कंदो हुनखे पाणे नतीजा मिलंदा। तूं इंतज़ारु कर, अगराई जो करे ख़तासो खाए, पांद में पाए ॿियो कीने वारो कीन। हिकिड़ो बैत ई खोड़ आहे जेकॾहिं असीं पंहिंजो पाण खे बचाइणु चाहियूं, लेकिन असांजी सोसाइटी जेकॾहिं पंहिंजो पाण खे बचाइणु चाहे, इन खां वधीक ॿी का बि जेका असां आउं सम्झां थो ख़ूबसूरत ॻाल्हि कोन्हे का। पर हीअ ख़ुदा हेॾियूं पारतूं थो करे, पर असीं कंहिंखे पारतूं करियूं, पंहिंजे औलाद खे पारतूं कर। असीं चऊं था त रुॻो पाण खे संभाल, असांजो औलाद पाण खे संभाले, पंहिंजे औलादनि खे संभालियो, पंहिंजे घर वारनि खे संभालियो, पंहिंजे मुमलनि खे संभालियो ऐं पंहिंजे ॿचड़नि खे संभालियो। जॾहिं तव्हांजो नियाणियूं ऐं पुट जवान थींदा, पोइ ख़बर पवंदी तव्हांखे ज़िंदगी छा थींदी आहे। हींअर तव्हांखे ख़बर न आहे। इहो ख़ुदा तव्हांखे पारतूं थो करे, हरू भरू पारतूं नथो करे ख़ुदा तव्हांखे। वालदेन सां सुठो सलूक करो। आल इमरान, हीअ सूरत निसा में बि चई, निसा पोइ निमल, तव्हां लतीफ़ त पढ़ो न। जॾहिं लतीफ़ पढ़ंदासीं त पोइ पाण खे उमाणींदो, निसा ॾांहुं वञो, निमल ॾांहुं वञो। पर असीं त डायरेक्ट उतां शुरू थिया आहियूं, लतीफ़ ॾांहुं त पोइ हलंदासीं त लतीफ़ कीअं थो जेको आहे क़ुर खे जेको आहे उॾाए जेको आहे आसमान ते। चई वालदेन सां सुठो सलूक करियो ऐं दोस्तनि सां पिणु सुठो सलूक करियो। छा बचाई, सॼी दुनिया खे दोस्त करे सघो था तव्हां? सॼी दुनिया तव्हांजी दोस्त थी वई, तव्हांजो साथी तव्हांजो दोस्त थी वियो हलियो, तव्हांजा घर जा भाती तव्हांजा दोस्त थी विया हलिया, त पोइ ॿी कहिड़ी जन्नत आहे जेका तव्हांखे खपे? पोइ ॿियो कहिड़ो जेको चीन आहे जेको आहे तव्हां वेंदो, पेरिस वेंदो। हींअर त उहो पंहिंजे पोड़नि खे बि कुहनि पिया जेको आहे तव्हांखे केरु हींअर बर्दाश्त कंदो? हींअर तव्हां अञा बि जेको आहे ख़ुदा खे ॿुधो वठे, जेके ख़ुदा जूं ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांजा पीउ ऐं भाइर, जेकॾहिं तव्हांजा पीउ ऐं भाइर बि ईमान जी भेट में कुफर खे पसंदि कनि था, हीअ वरी जेको आहे वरी ॿियो पासो जेको आहे आदर्शी जेको पासो जेको आहे उसूली ज़िंदगी जो जेको पासो आहे। जेकॾहिं तव्हांजा पीउ ऐं भाइर ईमान जी भेट में कुफर खे पसंदि कनि था त साण वास्तो न रखो। माना तव्हां उन्हनि सां गॾु रहंदे बि उन्हनि सां सहकार न कयो तव्हां उन्हनि सां। जेकॾहिं हर हिकु सां अदुल कयो, माना इहो न जेको कोर्टनि में जेको अदुल थिए थो उनजा नतीजा तव्हांखे ख़बर, उन ते नथा ॻाल्हायूं। उन ते वरी को अख़लाक साहिबु ॻाल्हाए, को जज ॻाल्हाए, को वकील ॻाल्हाए, माण्हुनि खे बि ख़बर कोन्हे का। हीअ शेख साहिबु ॻाल्हाए, जेके सुठियूं ॻाल्हियूं कनि माण्हुनि सां, त माण्हुनि सां जेका कहिड़ा असर था थियनि।
हर एक सां अदुल ऐं इंसाफ़ कयो वेंदो माना इहा ॻाल्हि फ्यूचर जे लाइ, असांजे लाइ, माना अहिड़ो समाज जुड़ंदो, अहिड़ी सोसाइटी ठहंदी जिते सभिनी सां अदुल कयो वेंदो, हर एक सां सुहिणो सलूक कयो वेंदो। अॻे थियो न थियो, हाणे उन ते मथो न खपाइबो। हाणे तव्हां पंहिंजो प्रोग्राम ॾियो, ही प्रोग्राम पियो ॾिए ख़ुदा पंहिंजो, पंहिंजी पार्टी जो प्रोग्राम पियो ॾिए, हीअ जेका अब्दुल्ला जी पार्टी पियो ठाहे, हुन में फरमाए थो त हर एक सां सुहिणो सलूक कयो वेंदो, हर एक सां इंसाफ़ कयो वेंदो, कंहिंसां बि ज़ुल्म जो वर्ताव न कयो वेंदो। लतीफ़ छा चवे? हीअ आहे तव्हांजी मंज़िल, तव्हांजी ही तव्हांजे प्रोग्राम जो आख़िरी बैत आहे। सभु थियासीं सुपिरी वियासीं पाण, सभई सुपिरी थी पओ ऐं सॼे जा सॼा सुपिरी थी पओ। सभु थियासीं सुपिरी वियासीं पाणा, कि पंहिंजे ॼाणा, पंहिंजी बि का ॼाण हुई, पंहिंजो बि को इल्मु हो, पंहिंजो बि को इल्मु हो, पंहिंजा बि के नशा हुआ। चई को बि न बीठो, सभु उॾामी विया, चई पंहिंजे ॼाणा रती न रही हिकिड़ी। चई हिकिड़ी रती बि कान रही। हाणे जेको कुझु आहे उहो सभु महबूब जो आहे, असांजो कुझु कोन्हे को। इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं असीं लतीफ़ साईं जो हीउ बैत न रुॻो यादि कंदासीं, पंहिंजे रूह में हिनखे रचाईंदासीं हिनखे, ऐं इन बुनियाद ते हिक ॿिए खे बख़्श कंदासीं। तव्हीं ज़ाल खां सवाइ कीअं था रही सघो, हुनखे घर मां था कढो हुनखे, या चओ था घर मां निकिरी वञो। तव्हीं बचनि खां सवाइ कीअं था रही सघो, तव्हीं मुड़ुस खां सवाइ कीअं थी माई रही सघे। ही बचायो, ही पंहिंजा रिश्ता बचायो। मुंहिंजा बचा ॿुधनि पिया, मुंहिंजा दोस्त बि ॿुधनि था त जनरी सरे न साह रती रुस मतनि, मिट माइट तव्हां सां नथा ठहनि, उन्हनि खे बि छॾियो, भले घर भातियुनि सां ठहो घटि में घटि। जनरी सरे न साह रती रुस मतनि सी, हो जहिड़ी तूं झको थी दाव थी, भले पियोड़े ठाहे विझंदासीं। चई हो जहिड़ी न। असां ही मोबाइल बि कावड़जी पियो आहे, ऐं चवे थो त इलाही वक़्तु थी वियो आहे, ही माण्हू कावड़जी न वञनि, ऐं तंहिंजे करे महिरबानी करे जेको आहे हाणे तूं माण्हुनि खे छॾ त वञी करे निंड कनि। पर असां छा कयूं, असीं त हाणे थी वियासीं मशीन थी वियासीं, निंड असांखे अचे कान थी। ऐं सो इहो ई असां बि जेको आहे इहो ई, इन खां वधीक हाणे आउं पढ़ी बि कोन सघंदुसि। त असां जंहिं जेको आहे सो ईअं बर्निंग पाइप मां गुज़रूं पिया, उहो त असांखे ख़बर आहे। पोइ लतीफ़ आहे ऐं तव्हां आहियो, पोइ जेको आहे तव्हांजी जेका सघ आहे असांखे ॼारे थी, ऐं थी सघे थो त तव्हां सां जेका आहे के कारियूं खटियूं के मिठियूं हुजनि, ज़िंदगी आहे। पर असीं दुआऊं था घुरूं तव्हांजे लाइ त घटि में घटि हीउ जेको भंडण जेको आहे, जेको मीराबाई चयो, उहो कंहिंजे बि घर में न हुअणु खपे। जेकॾहिं उहो भंडण हूंदो त तव्हांजा हीअ जेके नसलनि जा नसल तबाह। असां ॾिठा आहे, असां ख़ुशि हुआसीं त असांजो घर बची वियो, अॿे जो घर बची वियो हलियो, पर न हाणे ॾिसूं पिया न त उहो बि लर्ज़े पियो हलियो, असीं पंहिंजो पाण खे बि न बचाए सघियासीं। इहा असीं हथु मथे था कयूं, छो त जेकॾहिं औलाद आहे उहो तव्हांजो फ्यूचर आहे, जेके उहो नथो बचे, तव्हां मुतमिन न आहियो जेकॾहिं तव्हीं। अञा ॾे ख़बर छोकिरो किथे आहे, छा पियो करे, ख़बर ई कोन्हे, अलाए छा पियो करे, पर मिड़ई ठीकु आहे, रुली पिनी राति जो ॿीं टी वञी पहुचंदो। बाबा अॻे त अम्मा बि चवंदी, अबो बि चवंदो, बाबा ही सिज बीठे पहुची वञिजो, ऐं सिज बीठे पहुची वेंदा हुआसीं। हाणे अबो अम्मा छा थींदा आहिनि, हिन अबे अम्मा जी जंहिंजी ख़ुदा बि हेॾियूं जेको पार्तूं कयूं, इन्हनि खे संभालियो। ऐं तव्हीं जेके अबा अम्मा जेके वञी बचायो अछियूं ॾाढियूं, इहे बि बचनि खे संभालियो, ॻाल्हायो, उन्हनि खे चओ बाबा जेकॾहिं असीं तव्हां ते बार थी विया आहियूं त पोइ महिरबानी करे खिली ॻाल्हायो, असांखे चओ बाबा हाणे अॻे त हूंदो को न को क़ाइदो हूंदो हो त घटि में घटि कंहिं वण जे हेठां वञी खारे में विझी उछले ईंदा हुआ, पोइ भॻड़ खाई वेंदा हुआ। अॻे छा हूंदो कि माण्हुनि जो बासूं हूंदियूं हुयूं, के दरगाहनि ते वञी उछले ईंदा हुआ, पोइ हुनखे पिया खाईंदा, पीर फ़क़ीर पिया कुई कंदा, पोइ के वरी जेको आहे उन्हनि खे जेको आहे खारे में खणी के वण जे हेठां उछले ईंदा ॾाॾे खे, पोइ जेको आहे वरी कंहिंखे वरी कंहिं जेको आहे दरिया में खारे में विझी दरिया सिंधू दरिया में उछले ईंदा, उहे माण्हू ख़ुशि थींदा हुआ।
पोइ वरी इहो जेको आहे सिकंदर आज़म जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी ॾिठी उन खां पोइ उनजी बंदि कई। ऐं अञा ताईं आउं सम्झां थो त हाणे वरी ॿिया तरीक़ा निकिता आहिनि जंहिं तरीक़े सां असीं पंहिंजे पोड़नि खे जेका कुऊं पिया जेको आहे घर वेठा आहिनि ॿधा पिया आहिनि या पिननि पिया घटि में घटि या दरगाहनि ते वेठा आहिनि ऐं ॾाढी जेको आहे ख़राबु सूरत आहे न। बचायो पंहिंजो पाण खे, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। पर हाणे मुनाफ़िक़तूं न कयो, घटि में घटि पंहिंजे औलाद सां न कयो। रोज़ानी औलाद सां वेहो, घटि में घटि सुम्हणी निमाज़ खां पोइ वेहो, निमाज़ पढ़ो था त घर में अॻियां बीह रहो, सभिनी खे पोयां बीहारियो जेकॾहिं ज़रूरी आहे त। जेके न आहे, न सिखी अथव, न पढ़ी अथव, नथा सम्झो त पोइ मजलिस करियो, पोइ वेहो हिक ॿिए सां ॻाल्हायो त बाबा अॼु कीअं गुज़रियो ॾींहुं, सुभाणे को ॾींहुं कीअं गुज़रंदो आहे। ॻाल्हियूं माज़ी जूं छॾियो, माज़ी जूं ॻाल्हियूं खणंदा त वरी तव्हां उटड़ी पवंदा, वरी किथे न किथे विड़ी पवंदा, किरी पवंदा। तंहिंजे करे बची वियो तव्हां घटि में घटि जेके बचा आहियो, जेके माण्हू जेके ॿ बचा आहियो, जेके चारि अकेलो बि जेकॾहिं बचो आहे, नई ज़िंदगी शुरू करियो। जेकॾहिं तव्हां सां साथी बि कावड़जी पियो आहे, तव्हांखे ज़लील थो करे, तव्हांखे तव्हांजी ज़िंदगी अजेरन करे छॾी आहे, उनखां भला खिली मोकिलायो। ॾुखी ॻाल्हि आहे ज़रूरु, उसूली तौर ते बि सही आहे, नेल्सन मंडेला बि ईअं कयो, पर पोइ माण्हू अकेलो न आहे। अलाए केतिरनि माण्हुनि सां गॾियो पियो आहे, पोड़नि सां बि गॾियो पियो आहे, ईंदड़नि सां बि गॾियो पियो आहे। तंहिंजे करे जेको आहे लतीफ़ साईं जो इहो बैत तव्हांखे सम्झ में अचे त कांध ॿियनि केतिरा पर मूं वटि वॾी कांध। सम्झण जे लाइ खोड़ आहे, असांजे बचनि खे बि खोड़ आहे। सभु बचा आहिनि असांजा, असांजा दोस्त बि असांजा बचा आहिनि, असांजा पुट आहिनि असांजा। हीउ लतीफ़ साईं जो हीउ बैत सम्झी छॾियो, कांध ॿियनि केतिरा पर मूं वटि वॾी खांध। पाणा ॾेई पांध जंहिं ऐब मुंहिंजा ढकिया, इहो आहे लतीफ़ साईं जो मयार। हीअ ॻाल्हि मूंखां निकिरी वई, तव्हां खां निकिरी वई, सिंध खां निकिरी वई, हीअ सॼी यूनिवर्सल थी वई हली, हिकु मयार पियो ठाहे। कांध ॿियनि केतिरा पर मूं वटि वॾी वठ। चई मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उहो वॾी वठ आहे, वॾी शइ आहे जी पाण चवंदा आहियूं। चई कांध ॿियनि केतिरा, चई ॿियनि जा मुड़ुसु हूंदा पर मुंहिंजो मुड़ुसु भलो आहे। चई वो कहीं भी गया लौटा तो मेरे पास आया, बस यही बात अच्छी है मेरे हर जाई की। ये परवीन ठाकर जो शेर एसि ताईं बि असांजूं मायूं तयारु, भला सभु कुझु तयारु आहिनि, रुॻो मोटी त घटि में घटि अचनि जेको आहे। तो ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। हीअ अकेला अकेला थी न गुज़ारियो। हाणे बचड़नि सां आहियो, वॾड़नि सां आहियो, नंढड़नि सां आहियो, दोस्तनि सां आहियो, उन्हनि सभिनी सां जेको आहे सो हाणे जी सिंधी में चवंदा आहिनि पार्टी कयो। हीअ दिलि वारा जेके इन मज़ा निकिरो, इन मज़ा हिजाबनि मज़ा निकिरो। कबीर साहिब जो हिकु दोहो था पढ़ूं, उनखां पोइ जेको आहे खिली मोकिलायूं था। ऐं इहो आहे त हाणे दिलि त चवे थी ॾींहुं राति वेही तव्हां सां वेही ओरियूं तव्हां सां, पर हीउ ज़मानो बि चुभिड़ियो पियो आहे, हीअ घर बि चुभिड़िया पिया आहिनि, बंगला बि चुभिड़िया पिया आहिनि, हीअ मायूं ॿायूं दायूं बि सभु चुभिड़ियूं पियूं आहिनि। असीं बि जेको आहे लो आहियूं। ऐं पोइ आहे त मौक़ो मिलियो हुयो 10 त हूअं ई तव्हांजा आहिनि। ज़िंदगी रही थी 10 खां ओरिया परिया वरी अची तव्हां सां मिलंदासीं। कबीर साहब चयो त हम जाना तुम मगन हो रहे। हीअ जेके भाड़िया जेके माण्हू आहिनि उन्हनि जो हिकिड़ो मिसाल हिकिड़ो ॿुधाए थो त असां त सम्झो तूं सुतो पियो आहीं, तूं मस्तु लॻो पियो आहीं, तूं मगन आहीं, तूं जी प्रेम रस पाग चई तूं मोहबत में जी तूं गर्क लॻो पियो आहीं सफ़ा सां, ईअं पिया सम्झो। चई थोरी हवा जो लॻी त नागवान खे खणी फण कढी ॾे। चई रूचक पवन की लागते, रूचक बना झूठो। चई रूचक पवन की लागते, चई उठे नाग से जाग। चई नाग वागे जागी पए, चई एॾो चई ख़तरनाक हुए छा। चई कबीरा साधू जी संगत अतर विकंदड़ जे घर वांगुरु। हीअ वरी सुठे माण्हू जी ॻाल्हि थो ॿुधाए। चई यार साधुनि सां यारी रखो, उन्हनि वटि भले बंगला न हुजनि, इहे माड़ियूं न हुजनि, इहे गाॾियूं न हुजनि, मोहबत हूंदी, प्यारु हूंदी, पर उहे हाणे घरनि में रहण जहिड़ा न रहिया आहिनि। झंगनि में रही सघनि था उहे माण्हू, उहे दरियाहनि जे कंधनि ते रही सघनि था। कबीर साहिब बि जेको आहे महला छो हलियो वियो जेको आहे गौतम जो, इन जे करे गौतम हलियो वियो जो उनखे ख़बर हुई त हीअ हाणे महला असांजे रहण जा न रहिया आहिनि।
पर तव्हांखे इहे महलात बि बचाइणा आहिनि, माड़ियूं बि बचाइणियूं आहिनि, पखा बि बचाइणा आहिनि। छो त असुलु शइ जेका इन्हनि में जेका अंदरि रहे थी, जेका लोही जे रुॻो लक न, उहो जेको लक जंहिं लोही में आहे उहा लोही बि बचाइणी आहे। उहा लोही बची वई, लक बची वियो, झूपड़ी बची वई, महलात बची वियो, त हिकिड़ी नई दुनिया ठही पवंदी। लतीफ़ थो चवे, कबीर थो चवे, कबीरा संगत साध की जीअं गुंधी का वास। वाह वाह। उहो जेको सुगंध जो जेको वास जेको थींदो आहे, जीअं उहो केॾो ख़ूबसूरत थींदो आहे, जंहिंजो कुझो कॾहिं देरि नहीं। तव्हांखे उहो अतुर जी शीशी खणी न ॾिए तव्हांखे दुकान वारो, पर को हुन दुकान मज़ा ऐं अतुर जे बाज़ार मज़ा मथे वेंदो, उहो जेको हणंदा आहिनि हर कंहिंखे वठण वारे खे, उहो खोलींदा आहिनि उनजा ॿुड़ा जेके आहिनि, उहे जेको आहे सो मुअतरु करे छॾींदा आहिनि सॼी तव्हांजी जेको आहे हवा खे। पोइ हू चवे थो त ॾींदो तव्हांखे खणी, उहो कुझु कोन, पर तो बि वास स्वास, पोइ बि तव्हांखे ख़ुशबू तव्हांखे लॻंदी। तंहिंजे करे तव्हां घटि में घटि कबीरा साथ संगत की ज्यूं गुंदी का वास, जंहिंजो कुझो कुंदी दे नहीं, चई तो भी वास सुवास, चई जान बूझ सांची तजे करे झूठ सो नीं, चई ताकी संगत है प्रभु, चई सुपने हो मत दे। चई जेको माण्हू ॼाणी ॿुझी सच मां हथ कढे थो। नंढड़ी ॻाल्हि ऐं आख़िरी ॻाल्हि ऐं अवल ॻाल्हि जेका कबीर साहिब जी आहे उहा ॿुधी छॾियो। तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां ते मयार न आहे। कबीर साहिबु चवे थो, ही कबीर साहिबु चवे थो त जेकी ॼाणी ॿुझी सच जो हथ कढी ऐं कूड़ जो साथ ॾियनि था, जे मुंहिंजा मालिक दुआ थो घुरे त जान बूझ सांची तजे, कॾहिं बि न कजो, जा हुजे जम ताता पिर्त पवार सी। जी कबीर थो चवे त जा बूझ सांची तजे, ॼाणी ॿुझी जेको माण्हू सच खे छॾे थो ॾे, कबीर थो चवे करे झूठ सू नीं, कंहिं कूड़ सां वञी इश्क वञी करे, कूड़ सां छा करे, कूड़ सां वञी नीं वञी करे, चई ताकी संगत है प्रभु, चई हे मुंहिंजा मालिक, हे मुंहिंजा प्रभु, हे मुंहिंजा धणी ओ प्रभु प्यारा, ताकी संगत है प्रभु, सपने हो मत दे। जी शाद ख्वाब में बि अहिड़ा माण्हू संगत में असांखे न ॾिसण में अचनि। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं अहिड़नि माण्हुनि खां पनाह रखंदो। पर सुठा जेके माण्हू, पर असीं वरी बि चऊं था त इन्हनि खे बि बचाइणो आहे। पहिरीं पंहिंजो पाण खे बचायो, पोइ सॼे जग जहान खे बचायो। ख़ुदा कंदो तव्हां ख़ुशि हूंदव। दुआ कजो पंहिंजो पाण खे हिन जेको आहे फ़क़ीरनि जे ॿेड़े खे जेको आहे सो ख़ैर सां निकिरी पऊं। ऐं जेकर असीं को सुठो मिसाल ठाहे वियासीं हिन समाज जे लाइ, त पाण बि बची वेंदासीं ऐं समाज जे लाइ बि को मिसाल ठही पवंदो। न त पंहिंजो पाण खे तबाह करण जे लाइ त हूअं ई असीं तुरिया पिया आहियूं। बचाइजो असांखे रखे, महिरबानियूं तव्हां जूं। ज़िंदगी रही त वरी सुभाणे ज़रूरु मिलंदासीं। बाक़ी आहियूं चढ़ियल ई शींहं जे कुल्हे, किथे थो हाणे ख़बर न आहे। महिरबानी तव्हांजी, साईं मोहम्मद इस्माइल तव्हांजी महिरबानी। ख़ान साहिबु, सॼी जेका संगत वेठी आहे पंहिंजो लाइब्रेरी में, सॼी संगत खे सलाम चइजो ऐं गादी खे चइजो त पंहिंजो सिलसिलो जारी रखे। पर हाणे इन जे लाइ हाणे मेलो ज़रूरु कोठाए त जेको आहे सो इहे गादी जा इहे जेके आहिनि इहे बैत बि ॿुधूं, गादी ॿुधूं, ॾाढो जेको आहे मज़ो अचे। महिरबानी तव्हांखे ख़ुशि रखे। अमर साहिदा तव्हांजी महिरबानी। दुआ कजो असांखे भंवर जेको आहे सो भारोड़ी रहे। महिरबानी तव्हांजूं, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ही मोहम्मद साले मेमण बि असां सां गॾु आहे ऐं सैद पीरल शाह जी महिरबानी आहे, उहो बि असांखे दुआऊं थो ॾिए पियो। ऐं इहा तव्हांजी महिरबानी आहे। हीअ जेको आहे रिको ख़ान माछी, ॾिसो केतिरा केतिरा माण्हू असांखे मिलिया आहिनि। हाणे इहे माण्हू त लोह थी विया आहिनि, पाछा असां खां, जेकर असां ताईं त हूअं ई अची कोन सघंदा। असां जा जेके जायूं जेके आहिनि उहे पकियूं बि थी वियूं, सोड़ियूं बि थी वियूं, हलियूं अलाए उते असांजा ई छोकिरा ॿाकरा तव्हांखे राहे सघनि न राहे सघनि। पर रोड सां ई आहियूं, फ़क़ीर आहियूं, केॾीमहिल जेको आहे भड़को खाई तव्हां वटि हलिया ईंदासीं ऐं तव्हांखे ज़रूरु ॻोल्हींदासीं। हमदा पवर तूं ख़ुशि हुजी यार, तूं त वेझड़ो वेठो आहीं।
ऐं 14 बि जेको आहे सो ईंदासीं ज़रूरु। अची जेको आहे सो तकवी जी शाइरी बि ॿुधंदासीं ऐं अची जेको सुल्तान खे बि जेको आहे सो यादि कंदासीं हिते जेको आहे सो निमन जे छांवनि में ऐं सैदनि जे दुआनि में। तव्हां सभिनी जी महिरबानी, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो, पंहिंजे वॾनि जो ख़्यालु रखिजो। ज़िंदगी रहे तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।